अस्सलामुअलैकुम, गुड मॉर्निंग विद धरती में माया तव्हांजी मेज़बान संध्या सुमरो। कीअं आहियो तव्हां? उमेदु अथमि बिल्कुलु ठीकु ठाक हूंदव, चाक चङा भला हूंदा। अॼु थोरो सवाया चाक हूंदव छाकाणि अॼु तव्हां सभिनी जी मोकल आहे, पर असांखे तव्हां सां मुलाक़ात करणी हुई, इन करे असां वरी बि आयासीं। मज़दूर माण्हू पाण बि आहियूं। ॻाल्हि थी रही आहे त अॼु फर्स्ट में आहे ऐं असां सभिनी जो ॾींहुं आहे। मज़दूर खणी फैक्ट्रियुनि में जेके कमु कंदा हुजनि ऐं जेके ऑफिसिस में कमु कंदा हुजनि, मुंहिंजी नज़र में उहे बि मज़दूरी हूंदा आहिनि, मज़दूरी सभु कंदा आहिनि। पर ॻाल्हि हले थी फर्स्ट मे जे हवाले सां त इहो ॾींहुं छो मज़दूरनि जे हवाले सां जेको आहे सो मुंतख़िब थी वियो, या हिन में जेको मज़दूर इनकलाब आयो उन हवाले सां पाण ॻाल्हाईंदासीं। सभिनी खां पहिरियों हूअं त अॼु जुमे जो ॾींहुं आहे ऐं जुमे जो ॾींहुं उहो ई भलारो ऐं सगारो ॾींहुं हूंदो आहे, ऐं पाण कोशिशि कंदा आहियूं जुमे वारे ॾींहुं त दुनियादारी खां हटी करे थोरो दीन जी जेको आहे सो ॼाण वधीक तव्हां ताईं पहुचायूं ऐं पाण बि सम्झण जी कोशिशि कयूं त दीन पाण खे छा सम्झाए रहियो आहे, छा जे लाइ दीन आख़िर असांजे लाइ मोकिलियो वियो आहे। पर हलूं था पाण अॻु में फर्स्ट मे जी ॻाल्हि था कयूं। गले में करे करे ईअं मसइला थींदा, सुबुह सुबुह जो टाइम आहे, चांहि बि असांखे कोन मिली आहे। ख़ैर बहरहाल हलूं था अॻिते। अॼु फर्स्ट मे आहे। फर्स्ट मे वारो ॾींहुं जेको आहे पाण खे यादि ॾियारींदो आहे उहो जेको लाज़वाल तहरीक हली हुई 1800 जे टाइम ते जे दौर में, जेकी मांचेस्टर जा जेकी मज़दूर हुया, जेकी फैक्ट्रीज़ में कमु कंदा हुया, उन्हनि खां तमामु घणी मुशक़त वरिती वेंदी हुई। औरतुनि खां बि तमामु घणी जेको आहे सो मुश्किल कमु कराया वेंदा हुया, ऐं उन्हनि जो जेको ड्यूटी आवर्स हुया उन्हनि जी जेकी ड्यूटी आवर्स हुया उहो 18 कलाक हूंदा हुया, 12 कलाक 18 कलाक या इन खां बि वधीक। त तंहिं दौर में हूंदो को उन्हनि में बि जेको आहे सो उन्हनि जो लीडर उभरियो ऐं सभिनी मज़दूरनि मिली करे हिकिड़ी तहरीक हलाई, जंहिंमें तमामु घणा मज़दूर जेके आहिनि से पंहिंजी जान खां बि विया, इलाही घणा माण्हू जेको आहे सो मारिजी विया। पर उन्हनि जेको आहे सो इनकलाब जी जेका अहम ॻाल्हि हूंदी आहे त झुकणो न आहे, वेहणो न आहे, तहरीक हलाईंदा रहिया, कमु हलंदो रहियो। नेठि 1886 लॻभॻि इन टाइम में उन्हनि जो हिकिड़ो वॾो इनकलाब आयो, जंहिंमें हू उन्हनि जा जेके मुतालबा हुया उहे सभु कंप्लीट थिया, ऐं नेठि जेको सरमायादार तबिको आहे हुन हार मञी ऐं उन्हनि जी ड्यूटी आवर्स जेके आहिनि 8 कलाक कया विया। ऐं ईअं जेको आहे सो इहो ॾींहुं जेको आहे सो इन हवाले सां मतिलबु हिकिड़े तरीक़े सां मख़सूस थी वियो लेबर्स जे लाइ। ऐं फर्स्ट मे ते पाण लेबर डे करे मल्हाईंदा आहियूं। केतिरो मल्हाईंदा आहियूं, केतिरो असां पंहिंजे लेबर्स खे मोकल ॾींदा आहियूं या रिलैक्स ॾींदा आहियूं या उन्हनि जे हक़नि जे लाइ छा कुझु कंदा आहियूं, उन जे लाइ जेको आहे सो पाण महिमान बि अहिड़ा घुराया आहिनि जिन सां तव्हांजी मुलाक़ात कराइबी, जेकी जिन जो तारुफ़ पहिरियों त इहो आहे त उहो ॾाढा मज़दूर दोस्त माण्हू आहिनि। भले खणी उहे जंहिं बि पोस्ट ते आहिनि पर आहिनि मज़दूर दोस्त। ऐं मज़े जी ॻाल्हि आहे उनजी शख़्सियत जा, उन जेकी शख़्सियत जा जेकी पासा आहिनि उन्हनि जी पोस्ट खां सवाइ उहो तव्हांखे अॻु में ॿुधाईंदी हलां त तमामु सुठी दिलि जा मालिक आहिनि, तमामु सॉफ्ट हार्टेड आहिनि, लेखक आहिनि, ज़ाहिरा शाइर आहिनि। शाइर माण्हू हूअं ई ॾाढो हसास हूंदो आहे त जेको आहे। ऐं ॿिया बि खोड़ इलाही मज़दूरनि सां जेकी माण्हू पंहिंजे तौर ते उन्हनि ताईं अप्रोच कंदा आहिनि, जेकी बि मज़दूर या लेबर तबिके जा माण्हू पर्सनली बि उन्हनि जे ज़ाती तौर ते उन्हनि खां सां गॾु थी करे उन्हनि जे मसइलनि खे हल कराइण जी कोशिशि कंदा आहिनि, जेको घणे क़दुरु ऑफिसर माण्हू कंदा न आहिनि। हलो हाणे वधीक जेको आहे सो उन्हनि जो तारुफ़ कराइण थी। लेबर डिपार्टमेंट में उहो आहिनि ऐं कमिश्नर आहिनि माइंस एंड लेबर वेलफेयर जा, साईं अली हसन राजपर साहब पाण सां गॾु मौजूदु आहिनि। भली कार कयूं था साईं तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में। महिरबानी तव्हांजी, तव्हां अॼु कोई ॾींहुं तव्हांजी बि मोकल हुई, तव्हां असां वटि आयो। महिरबानी तव्हांजी, तमामु वॾी, तव्हां मुंहिंजो सुठो तारीफ़ करायो। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। ऐं मज़दूरनि जे लाइ तव्हां शुरूआत ई ॾाढी हिकिड़ी ज़बरदस्त ॻाल्हि कई आहे। महिरबानी सर तव्हांजी। पर तव्हांजो पाकिस्तान तारुफ़ पाण एॾो सुठो आहे, जंहिंजो तारुफ़ सुठो हुजे त उनजो तारुफ़ अञा सुहिणे नमूने कराइण में असांखे बि ॾाढी ख़ुशी थींदी आहे। ऐं तव्हां पंहिंजो तारुफ़ पाण आहियो माशाल्लाह। ऐं बसि हिकिड़ो ई जुमिलो चवंदुसि त मज़दूर ज़िंदाबाद। वाह ज़बरदस्त, मज़दूर ज़िंदाबाद अॼु स्लोगन आहे इहो। हलो बहरहाल ॿिया जेके, छाकाणि जुमे जो ॾींहुं आहे त पाण थोरो ज़िक्र बि ॿुधंदा आहियूं, हमदो सना बि ॿुधंदा आहियूं। त पाण सां गॾु जेको आहे सो बुरहान कादरी मौजूदु आहिनि। भलीकार कयूं था उन्हनि खे। अस्सलाम वालेकुम बुरहान, वेलकम करते हैं आपको अपने शो में। ॿियो मुंहिंजे हिन पासे ते ॿ अदियूं आयल आहिनि, उहो बि तव्हांखे जेको आहे सो सना ख़्वानी करे ॿुधाईंदियूं। सैयदा शाज़िया वसीम पाण सां गॾु आहिनि। अस्सलाम वालेकुम, वेलकम। ऐं सैयदा शिज़ा उमैर भी पाण सां गॾु मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम शिज़ा, कैसी हैं आप? ठीक ठाक।
छाकाणि नाज़रीन जुमे जो ॾींहुं आहे, भलारो ॾींहुं आहे, त के भली ॻाल्हि खाइण जी शुरूआति कंदासीं, उहे मज़दूरनि जो ॾींहुं आहे। ऐं जेको आहे सो पाण शाज़िया खां जेको आहे हिकिड़ी सुहिणी हमद ॿुधंदासीं, उन खां पोइ बाक़ाइदे प्रोग्राम जी शुरूआति कंदासीं। हाजिर है हाजिर है हाजिर है हम, हाजिर है हाजिर है हाजिर है हम। नहीं हाँ सिवा तेरे सिवा, तेरे सिवा कोई नहीं। तेरे दामन भी हमारे और आँखें भी है नम। हाजिर है हाजिर है हाजिर है हम, हाजिर है हाजिर है हाजिर है हम। मेरे अल्लाह हाजिर है हाजिर है हाजिर है हम, हाजिर है हाजिर है हाजिर है हम। ये सफ़र हज का सफ़र बिगड़े बनाता है नसीब। ये सफ़र मखलूक को खालिक से करता है करीब। ये सफ़र यानी मरीजों से मुलाकाते तबीब हो मुक़द्दर से अगर अरफात का नादा नसीब। ये दुआ मांगो खड़े होकर वहाँ पर ए अदीब। ये दुआ मांगो खड़े होकर वहाँ पर ए अदीब। हो गुलामे मुस्तफा में दामन अपना भी है कम। हाजिर है हाजिर है हाजिर है हम, हाजिर है हाजिर है हाजिर है हम। मेरे अल्लाह हाजिर है हाजिर है हाजिर है हम, हाजिर है हाजिर है हाजिर है हम। ये शरफ के आदमी अल्लाह के घर जाएगा।
ये शरफ के पाक दामानों का रुतबा पाएगा, ये शरफ के हर कता रब दर गुज़र फरमाएगा, ये शरफ के दाग दामन से हर एक धुल जाएगा, ये शरफ के रोज़े शाहे उमम पर जाएगा, ये शरफ के रोज़े शाहे उमम पर जाएगा, इस शरफ पर जान भी कुर्बान कर दे तो है कम, हाजिर है हाजिर है हाजिर है हम, हाजिर है हाजिर है हाजिर है हम, मेरे अल्लाह हाजिर है हाजिर है हाजिर है हम, हाजिर है हाजिर है हाजिर है हम, लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक 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 अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीका लक लब्बैक इन्नल हम्दा वन नेमता इन्नल हम्दा वन नेमता लक वल मुल्क ला शरीका लक, हाजिर है हाजिर है हाजिर है हम, हाजिर है हाजिर है हाजिर है हम। सुभान अल्लाह। और वाकई में हाज़िर हैं हम नाज़रीन, असां बि हाज़िर आहियूं तव्हां जे लाइ ऐं रब जे लाइ त हर वक़्तु हाज़िर आहियूं। हुन असांखे ख़ल्क़ियो इन करे आहे त असां हुन जी मख़लूक़ जी ख़िदमत कयूं। रब चवंदो आहे त मूंखे तव्हांजी नमाज़नि जो रोज़नि जी ज़रूरत न आहे, हुन वटि एतिरी मख़लूक़ आहे जेका हिकिड़े हिकिड़े एक्शन में माना क़यूद आहे, सजूद आहे, क़याम में उहे बीठा आहिनि, उन जो को टाइम जी लिमिटेशन्स बि न आहिनि। त उनखे असांजी मतिलबु इन्हनि इबादतनि जी एतिरी जंहिंखे चइजे त ज़रूरत न आहे, इहो सभु असां पंहिंजे लाइ करे रहिया आहियूं। पर इन खां वधीक जेको असांखे करिणो आहे, जेको इंसानु हुन ख़ल्क़ियो आहे, उनजी ख़ल्क़ियल सभिनी खां सुहिणी जेका मख़लूक़ आहे, हुन जी असुलु ख़िदमत पाण खे करणी आहे। ऐं उहो ई किथे पाण खां रहिजी थी वञे। असां रुॻो पंहिंजी ख़िदमत कयूं था, पंहिंजे लाइ जन्नत कटण जे लाइ ॾींहुं राति सजदा करे रहिया आहियूं, नमाज़ूं पढ़ी रहिया आहियूं, हज करे रहिया आहियूं, उमरा करे रहिया आहियूं। एतिरा हज था कयूं, एतिरा उमरा था कयूं, एतिरे पैसे में अलाए कंहिंखे केतिरो अॾे सघूं था, कंहिं ग़रीब खे, कंहिं मज़दूर खे, पर इन पासे ते नथा सोचूं। रुॻो पंहिंजो जेको चवंदा आहिनि न क्वांटिटी वधाए रहियूं, क्वालिटी जेका घुर्ज आहे रब खे असांजी इबादतनि जी, उहो न करे रहियूं, क्वांटिटी वधाइण ते असांजो वधीक ज़ोर आहे। त हलो हाणे जेको आहे अॼु जो ॾींहुं आहे मज़दूर जो ॾींहुं, ऐं सभिनी खां अॻु में त असांजो दीन चयो आहे। साईं तव्हां खां अचां थी हाणे थोरो पाण इस्लाम ते बि, अॼु असां वटि जेको आहे सो मौलवी साहिबु न आहिनि आया, अॼु सभु कुझु असांजा तव्हां आहियो। त ॻाल्हि इहा आहे कासिम हबीबुल्लाह बिल्कुलु मज़दूर ख़ुदा जो दोस्त आहे। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं जेको आहे सो इरशाद बि अहिड़े त मज़दूर खे उजरत हुनजो जेको आहे सो सुकण खां अॻु में ॾिजे। त इहे चवंदा आहिनि, इहे रत बि वहाए छॾींदा आहिनि मज़दूर, पोइ हुनखे उजरत मिलंदी आहे, जेकी ॾिठो वञे। इहो असांजो अलमियो आहे असांजे समाज जो, जंहिं ते असां सभिनी जेके साञाहमंद माण्हू आहियूं, जेके सोचूं सम्झूं था, बाशऊर आहियूं, जिन में हिकिड़ी का शऊर आहे, उन्हनि जे लाइ इहा बाइस शर्म ॻाल्हि आहे। हा बिल्कुलु आहे। पर असां सदाईं जीअं ॾिसो, अॼु मज़दूरनि जो ॾींहुं आहे, पर तव्हां हींअर निकिरंदव त तव्हांखे अलाए केतिरा माण्हू मिलंदा जेके मज़दूरी करे रहिया हूंदा। अॼु जो ॾींहुं कयो वियो आहे त माना मोकल हूंदी आहे, पर छा अॼु जे ॾींहुं ईअं न हूंदो आहे, किथे किथे वधीक कमु वरितो वेंदो आहे, छाकाणि ॿियनि खे मोकल ॾिनी वेंदी आहे त हिकिड़ो को हूंदो आहे या हिकु ॿ, त हुन खां वधीक कमु आईने जो हिकिड़ो पासो ॾिसंदा आहियूं। बेसिकली त गवर्नमेंट जे तरफ़ खां, सिंध गवर्नमेंट जे तरफ़ खां, ऐं हूअं असांजे फैक्ट्रीज़ एक्ट जेको आहे लेबर डिपार्टमेंट जे तरफ़ खां, अॼु जो जेको ॾींहुं आहे उहो हॉलीडे आहे। बिल्कुलु ठीकु आहे, असां मज़दूरनि जे लाइ हॉलीडे आहे। इन जे करे त शिकागो जा जेके मज़दूर आहिनि, जिन हिकिड़ी वॾी तहरीक हलाई, जिन पंहिंजो रतु ॾिनो, जेको तव्हां ॻाल्हि कई, पंहिंजे हक़नि जे लाइ, त असांजी उजरत हुजे, असांजी टाइमिंग अवर्स जेको आहे असांखे इंसान सम्झो, असांखे इंसान सम्झी करे हलायो, जेका उन्हनि जी सक्सेस थी। ऐं उन्हनि जी क़ुर्बानियुनि जो इहो आहे जो असांजे मज़दूरनि खे जी
उन जे करे ही हिकिड़ो फस्ट डे जेको आहे, फस्ट जेको मई आहे उहो मोकल जो ॾींहुं हूंदो आहे, त जीअं मज़दूर पंहिंजूं रैलियूं कढनि, मज़दूर पंहिंजो जेको आहे सो बाक़ाइदे तकरीरूं कनि, मज़दूर पाण में मिलनि जुलनि, मज़दूर पंहिंजो ॾुख सूर हिक ॿिए सां ओरीनि, मज़दूर पंहिंजे हक़नि जे लाइ ॻाल्हि कनि। पर ॿी जेका ॻाल्हि तव्हां चई आहे त इवन अॼोके ॾींहं ते बि असां ॾिसूं था त काफ़ी जॻहियुनि ते जेको आहे उहो मज़दूर कमु कनि था। हाणे उन में हिकिड़ियूं ॿ शयूं आहिनि। पहिरीं शइ इहा आहे त हॉलीडे आहे, अलोड आहे, पर कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त हलंदड़ कमु जेकॾहिं कंहिं कारखाने में आहे, फॉर एग्ज़ाम्पल जेकॾहिं तव्हांजो राति कमु बंदि थी वियो ऐं जेकॾहिं तव्हां अॼु हुनखे बंदि था कयो त तव्हां नुक़सानु थो थिए, तमामु वॾो नुक़सानु थिए थो। त उते हू कंटिन्यू कंदा आहिनि त जीअं को पोइ वरी उन्हनि खे अल्टरनेट हॉलीडेज़ ॾींदा आहिनि, उन्हनि खे वधीक छुटियूं ॾींदा आहिनि। उहो तमामु घटि लेवल ते थींदो आहे, माना उहो घटि लेवल ते थींदो आहे, त जिते तमामु इंतिहाई अक्यूट ज़रूरत हुजे, जीअं ॾिसो क़ौमी नुक़सान बि न थिए, त उते हिकिड़ो प्रोविजन आहे असांजे लॉ में मौजूदु, त पोइ उहो जेको आहे सो थींदो आहे। बाक़ी जेकॾहिं न त उमूमन हूअं ई हॉलीडे हूंदो आहे। हा बिल्कुलु, सवाइ इंतिहाई जेको आहे सो मजबूरी जी हालत में बाक़ी हॉलीडे हूंदो आहे। हॉलीडे न थींदो त असांजा लेबर डिपार्टमेंट जा इन ॻाल्हि ते त तमामु सख़्ती आहे। ऐं चवंदुसि असांजो वॾी ख़ुशनसीबी आहे सिंध में, त सिंध में ॿिनि टिनि ॻाल्हियुनि जी ख़ुशनसीबी ऐं इहो ज़िक्र कंदुसि त मज़दूरनि जे हक़नि जे लाइ कानून साज़ी सॼे पाकिस्तान में सभ खां पहिरियों सिंध कई। सही, सिंध वॾे पैमाने ते कानून साज़ी कई उन्हनि खां अॻु में। ऐं मौजूदा असांजो जेको मिनिस्टर साहिबु वेठा आहिनि, उहे बि चइजे त हिकिड़े मज़दूर पीउ जा पुट आहिनि ऐं प्रो वर्कर माण्हू आहिनि, ऐं इन मां ई इन ई तहरीक मां अॻिते आया आहिनि। सो उहे ॿिनि ॻाल्हि जो सख़्तु एक्शन वठंदा आहिनि। ऐं इहो पक सां यकीन सां चवां थो त हिन वक़्तु बि असां कोरंगी इंडस्ट्रियल एरिया में हींअर वेठा आहियूं, जिते प्रोग्राम कयूं पिया, असांजा इंस्पेक्टर घुमंदा हूंदा त हिकिड़ो को कारखानो को खुलियल त न आहे, किथे कमु त नथो थिए पियो, ऐं हुननि जा चालान थींदा, उहो कोर्ट में वेंदा। उहे माण्हू जेकॾहिं को कमु करे रहियो घुमंदा, एॾो सुठो लेबर डिपार्टमेंट कमु करे रहियो आहे पंहिंजो। ॾिसो, लेबर डिपार्टमेंट जेतिरो हुनजी वर्थ आहे ओतिरो हू बाक़ाइदे कमु करे रहियो आहे, ऐं ॾींहं खां ॾींहों ॾींहुं वधीक बहितर करे रहियो आहे। अच्छा, तव्हां भला इहो डिपार्टमेंट माना इतफ़ाक़ आहे या तव्हांजी वाकई में इहो हिकिड़ो हुयो, हिकिड़े माण्हू खे हूंदो न त मां हिन ई डिपार्टमेंट में सर्व कयां पंहिंजे पाण खे, या इतफ़ाक़? पर्सनली जेकॾहिं मूंखे तव्हां पुछंदो त मुंहिंजो शौक़ु वकालत करण जो हुयो। अच्छा। ऐं वकालत तव्हां ॾिसो त माण्हू हादसाती तरह सां ॿिए पासे हलियो वेंदो आहे। वकालत जो शौक़ु हुयो ऐं वकालत जे बजाए आउं टीचिंग डिपार्टमेंट में हलियो वियुसि, ऐं उहो PhD ते वञी पहुतुसि, त ओॾांहुं पंहिंजो इंग्लिश डिपार्टमेंट में। अच्छा, उनखां पोइ मूं जॾहिं कमीशन कई त मां लेबर डिपार्टमेंट में आयुसि। लेबर डिपार्टमेंट में हादसाती तरह सां आयुसि। सही। पोइ मूंखे ही शोबो मिलियो त हलियो आयुसि असिस्टेंट डायरेक्टर लेबर। साल ॿ साल त मूंखे ॻाल्हि सम्झ में ई कोन पई अचे त केॾे टीचिंग जी प्रोफेशनल मोरालिटी 18 साल आउं पढ़ायो, हे लेबर डिपार्टमेंट जो जीअं हर डिपार्टमेंट हूंदो आहे, हिन जी प्रोफेशनल मोरालिटी कुझु धार हुई, पर जीअं वक़्तु जीअं आहिस्ते आहिस्ते गुज़रियो, सच ॿुधायूं त तव्हांखे, जीअं टाइम थोरो गुज़रियो त मूं महसूसु कयो त न, ही डिपार्टमेंट मुंहिंजे नेचर जे मुताबिक़ आहे। मां हिन डिपार्टमेंट जे हर हुन में रहियुसि, थोरे वक़्त में शायदि मां त सम्झां थो मां ख़ुशनसीब ऑफिसर आहियां जंहिंजी साल में 7 दफ़ा बदिली थी, ऐं बदिली थींदियूं रहियूं मुंहिंजूं। कॾहिं मूंखे ट्रेड यूनियन में रखंदा, कॾहिं मूंखे कोर्ट में रखंदा, कॾहिं मूंखे इंस्पेक्शन में रखंदा, कॾहिं मूंखे कंसीलेशन में रखंदा, कॾहिं किथे रखंदा। मूंखे एक्सपोजर मिलंदो रहियो त मां सभिनी एरियाज़ खे ॾिसंदो आयुसि पंहिंजे लेबर डिपार्टमेंट जे, ऐं तमामु जल्दीअ में ॾिसंदो आयुसि उनखे। अच्छा, ॿियो मूंखे वॾे में वॾो मौक़ो मिलियो त जॾहिं असां कानून साज़ी कई। कानून साज़ीअ में मां मेंबर हुउसि। मूंखे यादि आहे मुंहिंजो दोस्त रिजूमल सजनानी, जेको हिकिड़ो तमामु कॉम्पिटेंट लॉ ऑफिसर आहे, उहो ऐं मां जॾहिं असां मज़दूरनि जे लाइ जॾहिं कानून साज़ी पिया कयूं, फैक्ट्रीज़ एक्ट, सिंध रिलेशन एक्ट, सिंध टर्म्स ऑफ एम्प्लॉयमेंट एक्ट, ऐं मिनिमम वेजिस एक्ट पिया ठाहियूं, असां पेमेंट ऑफ वेजिस एक्ट पिया ठाहियूं, कंपनसेशन एक्ट पिया ठाहियूं। असां राति जो 2-2, 2:30 वॻे ते वेहंदा हुआसीं। असां इवन AC ते वेंदा हुआसीं त 1857 खां पोइ जॾहिं पोइ कहिड़ो कानून आयो, 1859 में कहिड़ो कानून आयो, 1872 में कहिड़ो कानून आयो, 1923 में ही कानून छो आयो। पोइ असां उन में हिकिड़ियूं ॻाल्हियूं कढियूंसीं, लूप होल्स, बाबा मज़दूरनि जे बहितरीअ जे लाइ असां छा करे सघूं था। मसलन जीअं कारखाने में मज़दूर मरी वेंदो आहे, 20 साल कमु कंदो आहे, त फैक्ट्री जो मालिक अक्सर चवंदो अची करे त बाबा हीउ त मुंहिंजो वर्कर ई कोन्हे को। असां हुन में अहिड़ी कानून साज़ी कई त जीअं हुनजी एविडेंस मिले त हीउ हिते आहे। अच्छा, ॿियो वरी हिकिड़ी हरासमेंट जे लाइ असां ज़बरदस्त कमु कयो, कंहिं क़िस्म जी हरासमेंट न थिए। वेजिस जे लाइ असां ज़बरदस्त कमु कयो। हींअर बि तव्हां ॾिसो त सिंध जी वेजिस जो जेको स्ट्रक्चर आहे, भई सेमी स्किल्ड, स्किल्ड, ऐं इहो जेके बि वर्कर आहिनि उन जे लाइ ज़रूरी आहे। तव्हांजी पेमेंट जेका आहे थ्रू बैंक वञणी आहे, कीअं न वञणी,
हिकिड़ो ॿियो जेको मूंखे यादि थो पए जेको इनशाला इहो असां हिकिड़ो वॾो कमु कयो जेको असांजे खाते में आयो या ख़ुशनसीबु आहियां, दैट इज़ इंटेलेक्चुअल वर्कर। अॻे ईअं थींदो त तव्हां जे टीवीअ ते कमु कयो था, जीअं कोई एजुकेशन इदारे में कमु करे थो, एयर होस्टिस आहे, को ॿियो आहे, को आर्टिस्ट आहे, को पेंटर आहे, उहो जेकॾहिं लेबर डिपार्टमेंट में ईंदो या किथे ईंदो त उनखे चवंदा बाबा तूं त वर्कर ई कोन्हे को, तूं त वर्कर ई कोन्हे को, तूं हेॾे छो आहीं? हाणे हू सरकारी मुलाज़िम बि कोन्हे को, वर्कर बि कोन्हे को, त वञे काॾे? पोइ असां हुन में डेफिनेशन विधी हिकिड़ी, बल्कि मूं ई विधी, मूं हुन में जॾहिं क्लासिफिकेशन हले पई त वर्कर जी क्लासिफिकेशन कहिड़ी आहे, हे क्लास जा वर्कर आहिनि, त हुन में असां हिकिड़ो वर्ड विधो इंटेलेक्चुअल वर्कर। हाणे तव्हीं ईअं सम्झो तव्हां बि वर्कर आहियो, बिल्कुलु ॿुधो, हर उहो माण्हू प्रोफेसर जेको आहे उहो बि वर्कर आहे, बिल्कुलु। असां हुननि खे एक्चुअली कवर ॾियणु पिया चाहियूं त जीअं, ऐं ॿियो असां एम्प्लॉयर जी डेफिनेशन कढी छॾी, खे वॾो वास्ट करे छॾियो। माना एम्प्लॉयर अॻे ईअं हूंदो, मैनेजर वेठो हूंदो, मैनेजर पैसा खाई वेंदो, ज्यादती थींदी, कुझु बि थींदो, मैनेजर चवंदो साईं मां त मालिक आहियां ई कोन, या हू चवंदो साईं मां त मैनेजर ई कोन, मैनेजर त ॿियो आहे। हाणे असां हुनखे बसि वधाए छॾियो त बाबा मैनेजर जेको आहे हर उहो माण्हू, माना एम्प्लॉयर हर उहो माण्हू आहे जेको वर्कर्स खे हायर करे थो उन जॻह ते। टी हिकिड़ी शइ जेका उहा कईसूं, उहा ज्यादती थिए पई, हर 3 महीने में वर्कर खे कढी था छॾनि, हर 3 महीने में वर्कर खे कढी था छॾनि। हुन में असां वाज़े तौर ते विधो त बाबा जेका परमानेंट जॻह आहे उते टेम्पररी वर्कर तव्हां नथा रखी सघो। उहा ॿी ॻाल्हि आहे त शयूं प्रोसेस में हूंदियूं आहिनि, तव्हां बेस ठाहींदा आहियूं, पोइ उन ते अॻिते हलंदा आहियूं। शिकायत थी सघे थी त साईं हिते नथी थिए इम्प्लीमेंटेशन, हुते नथी थिए, हुते नथी थिए, हिते बेस त ठाहियो आहे असां, बिल्कुलु बेस असां ठाहियो आहे। बाबा 3 महीना परमानेंट जॻह आहे, जिते 9 महीना कमु हले थो, 3 महीननि खां छॾे करे तव्हां कंहिंखे कढी छॾियो, ईअं तव्हां नथा करे सघो। ॿियूं खोड़ सारियूं शयूं आहिनि, छाकाणि त इहो 2013 खां वठी करे असां कानून साज़ी शुरू कई, 15 ऐं पोइ अनवर्ड जॾहिं कईसीं। आउं सम्झां थो त आईंदा 15 खां 20 साल अञा लॻंदा असांजे जेके लेबर लीडर्स ऐं ॿिया जेके असांजा दोस्त आहिनि, इन ॻाल्हियुनि खे सम्झण में असां केतिरियूं पॉज़िटिव चेंजिस कयूं आहिनि, जेके रजिस्टर्स में, असांजे डॉक्यूमेंट्स में, हिन जे रिकॉर्ड में, हिननि जे राइट्स जे लाइ, ऐं इनशाला इहे असांजे लाइ हिकिड़ो कामयाबु साबित थींदी। तव्हां बिल्कुलु सही ॻाल्हि कई ऐं तव्हां ॿुधायो, ऐं वाक़ई में मुंहिंजी जेको आहे ॼाण में बि इज़ाफ़ो थियो त तव्हां चओ था त असां हे बि लिखी आहे त कंहिंखे 3 महीननि खां अॻु में कंहिंखे जॉब खां फायर नथो करे सघिजे। फायर करण खां अॻु में बि उनखे हिकिड़ो नोटिस ॾिबो आहे, ठीकु आहे। जेकॾहिं परमानेंट मुलाज़िम आहे त हुनजे लाइ ॿिया कानून आहिनि, ऐं जेकॾहिं टेम्परेरी आहे या टेम्परेरी रखिणो ई कोन्हे। ॾिसो हिन में थोरी मुंझार, टेम्पररी बिल्कुलु रखिणो आहे। ॾिसो वर्कर मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा आहिनि, टेम्पररी आहे, बदिली वर्कर आहे, अप्रेंटिस आहे, तव्हांजो परमानेंट वर्कर आहे, जेको तव्हांजो परमानेंट वर्कर आहे, सही परमानेंट जेको आहे, ठीकु आहे, 3 महीना हुनखे गुज़री चुका आहिनि, 9 महीननि खां मथे जॉब हुनजी आहे, जेके तव्हां अपॉइंटमेंट लेटर ॾिनो आहे, तव्हां हुनखे टर्मिनेट नथा करे सघो, अच्छा, विदाउट रूल। हाणे तव्हां जंहिंखे टेम्पररी रखियो आहे, टेम्पररी कम जे लाइ उनखे नोटिस जी ज़रूरत ई न आहे, उनखे त हुई तव्हां ॿुधाए छॾियो। टर्मिनेट करण जो रूल कहिड़ो आहे? तव्हां चओ त विदाउट रूल तव्हां उनखे टर्मिनेट नथा करे सघो, रूल्स कहिड़ा आहिनि? ॾिसो ॻाल्हि ॿुधो, इहो असांजी जेका टर्मिनेशन जो जेको कानून अचे थो, उहो अचे थो टर्म्स ऑफ एम्प्लॉयमेंट एक्ट आहे हिकिड़ो, उन जे तहत 1 मंथ जो नोटिस ॾिबो आहे हुनखे पहिरियों, हीउ कमु मुंहिंजो बंदि थी रहियो आहे, या ख़तमु करे रहियो आहे, या तो तुंहिंजी जॉब नो मोर रिक्वायर्ड, उन जे करे हुनखे, या ॿियो टर्मिनेट करण जो सबबु इहो हूंदो आहे त हू नुक़सानु कयो आहे, हुन को अहिड़ी का ग़लती कई आहे, को अहिड़ो को मसइलो आहे, को अहिड़ो को हुन जेको आहे सो सम्झो त रूल्स एंड रेगुलेशन्स जी वायलेशन कई आहे, पर पोइ हुनखे फॉलो करिणो पवंदो। मसइलन तव्हां हुनखे नोटिस ॾिनो, जेकॾहिं को रूल्स जी वायलेशन कई आहे हुन, तव्हां नोटिस ॾिनो, हुन ते इंक्वायरी मुक़ररु कई, प्रोसेस पूरो कयो, उन खां पोइ कटियो। हाणे ईअं कोन्हे की तव्हां जवाबु ॾेई छॾियो त सुभाणे तव्हां न अचो, सही, इहो प्रोसीजर कोन्हे, इहो प्रोसीजर कोन्हे। अच्छा, इहो त तव्हां चई छॾियो, जेकॾहिं तव्हां हुन मालिक वटि अहिड़ो को बि उज़ुर कोन्हे, हर मतिलबु नंढी कंहिं बि मिस्टेक ते यकदमि कंहिंखे टर्मिनेट करे थो, त हुनजे लाइ हुनजा राइट्स कहिड़ा आहिनि? जेको मुलाज़िम आहे, जेको मज़दूर आहे, माना उहो किथे वञी पंहिंजी माना उहा खणी वञे, दांह किथे खणी वञे? इहा वॾी ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे त मज़दूर वीचारो जेको आहे उहो भोॻे थो, सरमाएदार वटि पैसो आहे, सही, सरमाएदार वटि पैसो बि आहे, सरमाएदार वटि वकील बि आहिनि, सरमाएदार वटि सोर्सिस बि आहिनि। हाणे वर्कर वीचारो जेको अफेक्ट थिए थो उहो काॾे वञे? सही, ईअं न आहे त उनखे असां ईअं बेसहारो न छॾियो आहे, सही, बेसहारो असां हुनखे छॾियो ई न आहे त भई ईअं वर्कर निकिरे ऐं कीअं प्रॉपर तरीक़े सां नाहे निकितो त पोइ काॾे वञे। उनजे लाइ हिकिड़ा फोरम आहिनि असां वटि, मसइलन सभ खां पहिरियों फोरम हुनजो लेबर डिपार्टमेंट आहे। जेकॾहिं हू लेबर डिपार्टमेंट खे इंफॉर्म करे थो ऐं कंसर्न एरिया जो ऑफिसर आहे, उनखे ख़बर पई त हिते हीअ इलीगलिटी थी आहे, त उनजे लाइ 2 कम कंदो हू जेको कंसर्न इंस्पेक्टर आहे।
नंबर पहिरियों त उन फैक्ट्रीअ खे प्रोसिक्यूट कंदो, नोटिस ॾींदो त तव्हां हीउ ग़लति कमु कयो आहे, उन ते प्रेशराइज़ कंदो तव्हां इहो पंहिंजो वापसि वठो। सही नंबर ॿी ॻाल्हि आहे त हाणे इलीगली टर्मिनेट थियो आहे, हुन वटि ॿिया बि जेको ॿियो फॉर्म बि मौजूदु आहे, उहो आहे लेबर कोर्ट। सही लेबर कोर्ट जेको आहे, हाणे लेबर कोर्ट में आउं ईअं चवंदुसि त हाणे त असांजे वटि वकीलनि जी तमामु खोटी थींदी पई वञे जेके लेबर लॉस ते कमु कनि, पर पोइ बि असांजा चंद सुठा लेबर लीडर मौजूदु आहिनि ऐं चंद बहितरीनु जेको आहे सो वर्कर फ्रेंडली जेके आहिनि सो असां वटि वकील मौजूदु आहिनि जेके फ्रीअ में केस बि खणंदा आहिनि, बिल्कुलु कोर्ट में वेंदा आहिनि ऐं कोर्ट में बाक़ाइदे प्रोसीडिंग थींदी आहे ऐं कोर्ट वरी ऑर्डर कंदी आहे रीइंस्टेट करण जे लाइ उनखे। कॾहिं कॾहिं त ईअं बि थियो आहे त 10-10 साल बि वर्कर जेको आहे सो बेरोज़गार रहियो आहे, वरी ऑर्डर थियो आहे त हिनखे रीइंस्टेट कयो, पैसा सभई ॾियो। त उनजो तदारक इहो आहे। इहो इन सूरत में जॾहिं हुनखे इलीगली टर्मिनेट कयो थो वञे, माना हिकिड़ी शइ टर्मिनेशन जी जेका तव्हां ॿुधाई उनजो या नोटिस ॾेई करे कयो थो वञे त पोइ उहो नथो दांह खणी वञी सघे, जेकॾहिं हुनखे नोटिस ॾिनो वियो ॾिसो, जेकॾहिं हुन पंहिंजी कार्रवाई पूरी कई आहे ऐं हुनजो कढणु लीगल आहे, लीगली इहो ठहे थो, सही मालिक जो राइट आहे त हिनखे कढी सघे थो, हीउ कमु नथो ॼाणे, करणु नथो चाहे, टाइम ते नथो अचे, नुक़सानु थो करे, त पोइ आहे। हाणे हिकिड़ी शइ इहा कवर आहे त इहा आहे असांजी इलीगल टर्मिनेशन जो हुन में अचे थी। हिकिड़ी ॿी शइ हिकिड़ी उमूमन थिए थी, हिकिड़ो हादसो थिए थो, बि तव्हांखे विसरे हादसो थी वियो, हाणे काॾे वञो, ठीकु आहे, उन खां पोइ ॿियो आहे त भई हुन जूं वेजिस जेके आहिनि सो रोके था छॾनि, ओवर टाइम वधीक वठनि था, ओके, ओवर टाइम वरितो थो वञे, हा बिल्कुलु। इन मुतलिक़ बि चओ त ॻाल्हायूं उन मुतलिक़, इन मुतालिक़ बिल्कुलु ॻाल्हि थियणु घुरिजे त ओवर टाइम वरितो वेंदो आहे, उन जा उजरत न मिलंदी आहे, इहो आम जाम आहे, हर इदारे में आहे। हा ॾिसो, इहा वधीक जेको आहे असां वटि शिकायत आहे त असांखे ओवर टाइम जेको आहे सो जेको आहे नथो मिले। हाणे उनजे लाइ असां वटि वर्किंग अवर्स हिकिड़ा मुक़ररु आहिनि, सही, सिंध फैक्ट्रीज़ एक्ट में वर्किंग अवर्स मुक़ररु आहिनि असांजा, मसलन हफ़्ते में जेको आहे 48 कलाक आहिनि उहो, उन खां मथे जेकॾहिं एम्प्लॉयर हुन खां वठे थो, माना एम्प्लॉयर हुनखे मजबूर नथो करे सघे, हीअ ग़ुलामी न आहे, हे कोई रोमन एम्पायर जा ग़ुलाम न आहिनि, बिल्कुलु, ॿुधो, ही आज़ादु शहरी आहिनि, बिल्कुलु। उन खां जेकॾहिं हू वधीक टाइम वठे थो त हुनखे डबल पेमेंट करणी आहे, पर हाणे ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं डबल पेमेंट हुनखे नथी मिले, ओवर टाइम वेजिस हुनखे नथियूं मिलनि, त हाणे वञे काॾे, सही, उन जे लाइ हिकिड़ियूं ॿ शयूं जेको आहे सो टे आहिनि, माना इहे अवेयरनेस प्रोग्राम असांखे बिल्कुलु माण्हुनि खे ख़बर पवणु घुरिजे। हा, 2-3 फोरम आहिनि। पहिरियों त जेको एरिया जो कंसर्न ऑफिसर आहे उनखे जेकॾहिं हू अप्रोच कंदो त हू हुनजी हेल्प कंदो, सही, उन खां पोइ असां वटि उनजी हिकिड़ी अथॉरिटी यानी हिकिड़ी कोर्ट ठहियलु आहे, उहा आहे पेमेंट ऑफ वेजिस अथॉरिटी, ऐं माशाल्लाह उहा एतिरी पावरफुल आहे जो तमामु घटि कोर्टूं पावरफुल हूंदियूं आहिनि, उहे ॿिन्ही खे ॿुधी करे मालिक खे ऐं पंहिंजो वर्कर खे इवन 10 टाइम्स पेनल्टी हणी करे, जेकॾहिं 10 लख रुपया आहिनि त 1 करोड़ 10 लख रुपया बि थी वेंदा, सही, ॿुधा, पेनल्टी हणी करे हुनखे पैसा रिकवर कराईंदी, ऐं पोइ मथां वरी असांजी लेबर कोर्ट वेठी आहे, उहा इन ते करे थी, ऐं हुन इवन हादसे जे हवाले सां त असांजा तमामु सख़्तु कानून आहिनि, उहो असांजो हिकिड़ो कानून आहे कंपनसेशन एक्ट आहे, उहो उनखे कवर करे थो, उहो ख़ुदा न खास्ता उहो ईअं मज़दूर खे रखिणो न आहे जेको मशीन नथो हलाए सघे, उनखे बाक़ाइदो उनखे ट्रेनिंग ॾियारणी आहे, ऐं उनखे हिफ़ाज़ती जेको आहे सो बाक़ाइदो मालिक जी ज़िमेदारी आहे त हिफ़ाज़ती इंतिज़ामात करे, जीअं कंहिंजी कोई डेथ न थिए, को मसइलो न थिए, कुझु न थिए। बाक़ी जेकॾहिं डेथ थी वञे त उन में 2 शयूं ॾिसणियूं आहिनि, त मालिक जी नेग्लिजेंसी त न आहे, ठीकु, जेको एम्प्लॉयर आहे, या अच्छा हुन में बची कोई कोन सघंदो, सुपरवाइज़र बि पकड़ में आहे, मैनेजर बि पकड़ में आहे, त सेठ बि पकड़ में आहे। हाणे त असां नओं कानून ठाहियो, हुनजे अॻे लिकी वेंदो, भॼी वेंदो, हाणे कोन भॼी सघंदो, हुनजो शनाख़ती कार्ड जी कॉपी बि असां वटि आहे, हुनजो नंबर बि आहे असां वटि, हर शइ आहे। इन केसिस में जॾहिं हू अहिड़ी इलीगलिटी करे थो त हुन ते FIR थी सघे थी, हुनजी फैक्ट्री सील थी सघे थी, हुन ते तमामु वॾी पेनल्टी लॻी सघे थी। सही, छो अहिड़े क़िस्म जा कानून साज़ी तमामु सुठी कई आहे, छाकाणि तव्हां मेंबर आहियो कानून साज़ी जा, बिल्कुलु न, पर हिकिड़ो को मज़दूर दोस्त माण्हू हुन, उहो जेका सॼी कानून साज़ी ठही रही आहे, अहिड़ा माण्हू जेको वाक़ई में मज़दूरनि जो दर्द रखनि था, जेकॾहिं उहो शामिल हूंदा तॾहिं अहिड़ी शयूं मुमकिन थी सघंदियूं, इहो बिल्कुलु तव्हां सही था चओ, या सम्झ रखंदड़ माण्हू जेकी इहो शऊर हुजे, जेको पाण दिली तौरु हिकिड़ो मज़दूर हुजे, भले खणी ऑफिसर हुजे, पर उनजे अंदरि जेको आहे न हिकिड़ो मज़दूर हुजे, हिकिड़ो आम माण्हू हुजे, त इहा शइ ॾाढी ज़रूरी हूंदी आहे। त इहो सुठी ॻाल्हि आहे तव्हां जेका कानून साज़ी कई, जंहिंमें तव्हां बि शामिलु रहियो ऐं ॿिया बि अहिड़ा माण्हू हूंदा, उन्हनि जे हुअण जे करे एॾा सुठा कानून ठहिया, पर हीअ केतिरी हद ताईं इन ते अमल थी सघी रहियो आहे, तव्हांखे लॻे थो त जाइबी अमल थी रहियो आहे?
जीअं हाणे हिकिड़ो इन में सुवाल उथे थो, तव्हां फैक्ट्रीज़ जी त ॻाल्हि करे छॾी, ठीकु आहे, पर खोड़ अहिड़ा ऑफिसिस आहिनि, तव्हां चयो न मज़दूर त मां बि आहियां, मज़दूर तव्हां बि आहियो, त अहिड़ा कॉर्पोरेट सेक्टर में जेकी ऑफिसिस आहिनि हुन में जेकी जॉब्स कनि था माण्हू, उन्हनि सां जेकी प्रॉब्लम्स थियनि थियूं, त छा उन्हनि खे बि इहो लेबर एक्ट वारो जेको कानून आहे ईअं ई प्रोटेक्ट करे थो जीअं मिलनि फैक्ट्रियुनि में कमु कंदड़ मज़दूरनि खे करे थो? जेकॾहिं हुननि ते सिविल सर्वेंट लॉ लागू नथो थिए त पोइ असांजो कानून हुन ते लागू थिए थो। अच्छा, ओके, पर हाणे वॾे में वॾो मसइलो अवेयरनेस जो आहे। पहिरीं शइ अवेयरनेस जी आहे। मूं पाण ज़ाती तरह सां जेकी शइ नोट कई आहे त असां वटि अवेयरनेस कोन्हे का। सही। इवन जेको फैक्ट्रीअ में वर्कर कमु करे थो हुनखे अवेयरनेस कोन्हे का त मूं वटि मुंहिंजा राइट्स कहिड़ा आहिनि। सही। तव्हां हिते कमु कयो थियूं टीवीअ ते, तव्हांखे ख़बर नाहे त तव्हांजा राइट्स कहिड़ा आहिनि, काएं वॻे ताईं कमु करिणो आहे, काएं वॻे ताईं कमु नाहे करिणो। सही। ॿुधा ऐं कहिड़ी आहे हाणे हाणे असां इहा अवेयरनेस कोन्हे का त राइट्स कहिड़ा आहिनि। अच्छा, जेकी हिकिड़ा थियनि था वॾे पैमाने ते वायलेशन्स थियनि थियूं, हिकिड़े नंढड़े पैमाने ते वायलेशन। जीअं तव्हां चयो तव्हां कॉर्पोरेट सेक्टर जो जेकॾहिं हिकिड़ा नंढी ऑफिस आहे त हुन में चंद पंहिंजो वर्कर आहिनि, पोइ उहे वरी कंफ्यूज़ हूंदा आहिनि त जेकॾहिं असां शिकायत कंदासीं को मसइलो थींदो असांखे टर्मिनेट करे छॾींदा, असां हीअ थींदो हीअ थींदो, इहे शयूं ज़रूरु नोट थियूं आहिनि। ॿी शइ आहे पाकिस्तान लेवल ते जेकॾहिं तव्हां हिकिड़ी शइ चई त समुंड हूंदो आहे, समुंड जेको आहे उनजो जेकॾहिं पाणी खणी करे ऐं तव्हां उन में लूण जी परसेंटेज ॾिसंदव, तव्हां ग्वादर खां खणी परसेंटेज ॾिसंदव उहा बि ओतिरी हूंदी ऐं कराची खां बि ओतिरी हूंदी। बिल्कुलु। ॿुधा त हींअर असां डेवलप्ड कंट्रीज़ न आहियूं, त असां तरक़ी करे रहिया आहियूं। तरक़ी करे रहिया आहियूं, असांखे इहो नज़र में रखे ॾिसणु खपे त तरक़ी करे रहिया आहियूं। हाणे तरक़ी असांजी ॿिनि टिनि पासनि खां तरक़ी जेको आहे न रुकियल आहे। न फ़क़ति मटीरियल तरक़ी असांजी रुकियल आहे साइंटिफिक ऐं ॿियो चयो, पर असां ज़हनी तरह सां बि पोइते आहियूं। इन शयूं थोरियूं टाइम वठंदियूं, इहे शयूं छो त बेस रखियो आहे, बाक़ी टाइम वठंदियूं ऐं थींदियूं रहंदियूं। बाक़ी वॾे लेवल ते जेका बि शिकायत ईंदी आहे या जेकॾहिं अची वेंदी आहे त उनजो तदारक थी वेंदो आहे ऐं सम्झा थो काफ़ी हद ताईं थींदो आहे। पर ज़ाहिर आहे जेके मज़दूर आहिनि उनमें कंफ्यूजन आहे, असां जॉब असांजी हली न वञे, असांखे को मसइलो न थिए, असांखे डिघो प्रोसेस लॻे थो। मतिलबु हिकिड़ो अचे थो चए थो मूंखे ₹1,00,000 न मिलियो आहे, उहो जेकॾहिं साल पूरो लोड़े घुमंदो वधे त पोइ वरी ज़ाहिर आहे डिस्करेज थींदो हू त आउं राइट न वठां, बोनस हुनखे नथो मिले, ओवर टाइम हुनखे कोन मिलियो, कंपनसेटरी हॉलीडेज़ कोन मिलिया, एन्युअल हॉलीडेज़ कोन मिलिया हुनखे, उनजा पैसा कोन मिलिया, हुनखे प्रॉपर सिक लीव कोन मिली, हुनजी ग्रुप इंश्योरेंस नाहे थियल। हाणे इहे काफ़ी इशूज़ आहिनि। बस इहे इशूज़ जेके आहिनि उहे ॾिसण जहिड़ा आहिनि ऐं सॉल्व करण जहिड़ा आहिनि। मूंखे त उमेदु आहे, वधि में वधि उमेदु आहे, हक़ीक़त आहे, ऐं इहो माना न चापलूसी थो कयां ऐं न वरी फेवर जी ॻाल्हि थो कयां। मूंखे उमेदु आहे त मूंखे असांजो जेको सिटिंग मिनिस्टर आहे सईद अली साहब, छाकाणि त आउं चवंदुसि हू मज़दूर, वरी चवंदुसि त मज़दूर पीउ जो पुटु आहे ऐं उन सां गॾु बि उहे आहिनि, हुन में उहो दर्द आहे वर्कर्स जे लाइ, उहो इन्हनि शयुनि खे अॻिते बल्कि वधाए पियो ऐं वधाए सघे थो। सही। बाक़ी त ख़ुदा बहितर। बाक़ी जेको आहे सो को माण्हू दर्द रखे थो, पर उन दर्द वारे माण्हू खे हुन दर्द जी दवा करण जे लाइ ॾिनी वञे, इहा ॻाल्हि बि अहम हूंदी आहे। दर्द त तव्हां बि रखो था, मां बि रखो था, खोड़ माण्हू रखंदा आहिनि। मिसाल तौरु हिते हींअर ॻाल्हि पई हले त तव्हां चओ था मज़दूर को बि एम्प्लॉय आहे, फैक्ट्री मज़दूर खे त छॾे था ॾियूं, पर ॻाल्हि कंदे उहो डिॼे थो। मसइलो इहो आहे त तव्हां जिन सां गॾु कमु करे रहिया आहियो तव्हांखे इहा बि न आहे ख़बर त उहो तव्हांजे सॼण आहिनि या कीअं आहिनि। हा, असांजो प्रॉब्लम इहो आहे त हिकिड़ो मज़दूर हिकिड़ी जॻह ते 4 मज़दूर कमु करे रहिया आहिनि सभु मज़दूर, पर हिकिड़ो जेको मज़दूर ॿिए मज़दूर जो इस्तेसाल करे थो ऐं उनजे करे उहो ॿियो मारिजी थो वञे, इन टाइप जी सिचुएशन्स बि आहिनि। खणी तव्हां उहो कहिड़े बि लेवल जी डिपार्टमेंट्स ॾिसी वठो, मिसाल तौरु उहो फैक्ट्रीज़ हुजनि, मिलूं हुजनि, या उहो कॉर्पोरेट सेक्टर्स जा ऑफिस हुजनि, या जेके बि अहिड़ा इदारा आहिनि जिते के न के तव्हां जहिड़ा मूं जहिड़ा मज़दूर कमु करे रहिया आहिनि, त इन्हनि शयुनि खे कढण जे लाइ बि हिकिड़ी जेका सेल्फ ट्रेनिंग आहे, जेको इंसान जी पंहिंजी आहे, असल में ॻाल्हि इहा आहे त इंसान जी पंहिंजी ट्रेनिंग केतिरी आहे, उहो पंहिंजो केतिरो शऊर रखे थो, या हुन में ॿिए इंसान जो दर्द केतिरो आहे। हिते प्रॉब्लम इहो आहे त हर को पंहिंजे लाइ थो सोचे। ख़ैर बहरहाल इहे ॾाढियूं ॻाल्हियूं थी वियूं, मां सोचां थी त हिकिड़ी सुहिणी नात तव्हांखे ॿुधाइजे, पर नात ॿुधण खां अॻु में असां जेको आहे सो ब्रेक वठंदासीं। नाज़रीन, नंढी साई वठूं था, साई खां पोइ वरी अचूं था राजपर साहिब सां, ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि, बल्कि नात ॿुधूं, हलो नात था ॿुधी वठूं। असांखे ब्रेक में अञा थोरो टाइम आहे, ठीकु आहे, तव्हांखे नात था ॿुधायूं। शिज़ा पाण सां गॾु मौजूदु आहिनि, उन्हनि खां हिकिड़ी नात ॿुधंदासीं।
ورفعنا لك ذكرك ورفعنا لك ذكرك ورفعنا لك ذكرك ورفعنا لك ذكرك تیری خوشبو میری چادر تیری خوشبو میری چادر تیری خوشبو میری چادر تیرے تیور میرا زیور تیرا شہوا میرا مسلک ورفعنا لك ذکرک 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 میں ہوں قطرہ تو سمندر تیری دنیا میرے اندر سجداتا میرا ناتا نہ ولی ہوں نہ قلندر تیرے سائے میں کھڑے ہیں میرے جیسے تو پڑے ہیں کوئی تجھ سا نہیں بے شک ورفعنا لك ذکرک 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 تیرے دم سے دل بینا کبھی فارا کبھی سینا نہ ہو کیوں پھر تیری خاطر میرا مرنا میرا جینا یہ زمین بھی ہو فلک سی نظر آئے جو دھنک سی تیرے در سے میری جا تک ورفعنا لك ذکرک 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 میری سوچیں ہے سوالی میرا لہجہ ہو بلالی شب تیرا کر قیرا میرے دن بھی ہو مثالی تیرا مظہر ہو میرا فر اجالا میرا دامن نہ ہو مجھ میں کوئی کالک ورفعنا لك ذکرک ورفعنا لك ذکرک ورفعنا لك ذکرک ورفعنا لك ذکرک ورفعنا لك ذکرک. سبحان اللہ. بہت خوب. شکریہ آپ کا بہت بہت. ॿियो जेको नाज़रीन तव्हां सां हिकिड़ी ॿियो शख़्सियत उन्हनि जी जो ॿियो पासो अली हसन साहब जो डिस्कस करणु चाहियां थी. अली हसन आजिज़ तव्हां रखियो, इन जे पोयां छा हुयो सबबु तव्हां जेको इहो पंहिंजो तख़ल्लुस रखियो? किताब ॾेखारियो. अच्छा ॾिसां अच्छा, इहो इन जो उनवान मूंखे ॾाढो वणियो आहे. मां नाज़रीन तव्हांखे ॿुधायां, उहो तव्हांजी शख़्सियत ॿुधाए रहियो आहे. तव्हांजी किताब जो उनवान मुंहिंजो उस्ताद निसार बज़मी साहब. जी हा, इहो किताब जेकॾहिं तव्हां ॾिसी सघो, भोग आहे ज़िंदगी. माना इन में ॻाल्हि ॾाढी हिकिड़ी कई वई आहे, पर उनखे खिलंदे हिन ते जेको पोइ जेकी तस्वीरूं लॻायूं वयूं आहिनि, पर जेका ॻाल्हि कई वई आहे भोग आहे ज़िंदगी, इन में वॾी माना लिखियलु आहे. ऐं जेको अली हसन आजिज़ साहब जी लिखियलु किताबु आहे, जेकी अॼु असांजा महिमान आहिनि,
ऐं उन्हनि जी शाइरी बि उन्हनि खां ज़रूरु ॿुधंदासीं। ऐं पहिरियों त दादी ॾिसो सभिनी शाइरनि जो को न को तख़लुस सही, हूंदो हा। आहे, ठीकु आहे। मुंहिंजो कोई बि तख़लुस कोन हुयो। मुंहिंजो उस्ताद हो निसार बज़मी साहब, निसार बज़मी। मिर्ज़ापुर वारा जेके आहिनि। उन हिकिड़े ॾींहुं मूंखां पुछियो त अली हसन तुंहिंजो तख़लुस छा आहे? मूं चयो सर मुंहिंजो त कोई तख़लुस न आहे। सही। चई भला तोखे हिकिड़ो तख़लुस आउं ॾेई छॾियां? मूं चयो भली ॾेई छॾियो। चई तुंहिंजो तख़लुस रखां थो आजिज़। मां चयो ठीकु आहे, आजिज़ त आजिज़, ठीकु आहे। हाणे हीअ किताबु जेको आहे हीअ किताबु 2020 खां अॻु ई हुयो। हिन में मुंहिंजी शाइरी आहे तक़रीबन 1985-86 खां वठी अॼु ॾींहं ते जेका शाइरी आहे उहा हिन में आहे। अच्छा, हिन किताब जा ॿ हिसा आहिनि, हिकिड़ो भोग, हिकिड़ो ज़िंदगी। भोग में पैरोडियूं आहिनि मशहूरु शाइरनि जूं, ऐं ॿियो हाणे भोग आहे ज़िंदगीअ में। मूं पंहिंजे पारां जेको लिखियो आहे उहो लिखियो आहे त लाइफ ज़िंदगी हिकिड़ो वॾो भोग आहे। जंहिं ज़िंदगीअ खे सीरियस वरितो उहो सीरियस थी वेंदो। सही। ज़िंदगी हिकिड़ो वॾो भोग आहे। असां न पंहिंजे मर्ज़ीअ सां ॼमूं था। असां कॾहिं लिखी त कोन ॾिनो त असांखे हाणे पाकिस्तान में जेको आहे सो ॼमूं। तव्हांजे मुंहिंजे वस में ॻाल्हि हुजे हा त असां लिखी ॾियूं बाबा हिते न, असांखे शिकागो में ॼणु या लंडन में ॼमूं, यानी असांजे अख़्तियार में न आहे। एग्ज़ैक्ट। अच्छा, मरण जी असांखे ख़बर कोन्हे। असांजे ज़िंदगीअ में खोड़ अहिड़ा वाक़िया अचनि था, खोड़ अहिड़ियूं ॻाल्हियूं थियनि थियूं जंहिंजी असांखे ख़बर ई कोन्हे का। उहे असांजी ज़िंदगीअ में अचणियूं आहिनि, मतिलबु अचणियूं आहिनि ऐं अचनि थियूं पियूं, माना असांजे आहे ई कोन। हाणे जेकॾहिं वञूं त मज़हब असांखे इहो थो चवे बाबा तव्हांजो अख़्तियार ई कोन्हे को, तव्हां को कम ई कोन था करे। उन जे बावजूदि बि असांजा चंद दोस्त अहिड़ा आहिनि जेके मज़हब सां रिलेटेड, उहे असांखे ॾुधारनि था वेठा बाबा तव्हांखे पादर लॻंदा, तव्हां दोज़ख में वेंदव, तव्हां हीउ कमु कंदो, तव्हां हू कमु कंदो, जेको बि हिकिड़ी ॻाल्हि। मूं सोचियो त ज़िंदगी त असांजे अख़्तियार में ई कोन्हे का। बिल्कुलु कई शयूं असांजे अख़्तियार में कोन्हनि के। तो हीअ सॼी ज़िंदगी जेका आहे इहो हक़ीक़त में हिकिड़ो वॾो भोग आहे। जंहिं ज़िंदगीअ जे फ़लसफ़े खे सम्झो न, सही, उहो खिली वेंदो। पोइ मूं हिन में ॾिनो आहे त सुकरात खां वठी अॼु ॾींहं ताईं महर्षि महेश योगी ताईं सभई जेके बि फिलासफ़र हुआ, सभई मज़हब, सभई फ़र्क़ा, सभई तसौफ़ जा सिलसिला, ऐं सभिनी ज़िंदगीअ खे सम्झण जी कोशिशि कई आहे, पर ज़िंदगीअ खे अॼु ॾींहं ताईं कोई न सम्झी सघियो। इहो भोग न भञी सघियो आहे कोई। हा, सभिनी सम्झियो आहे पर थोरो थोरो सम्झियो आहे, थोरो थोरो। हाणे मां कहिड़नि फिलासफ़रनि जा नाला वठां, उन्हनि बि ज़िंदगीअ खे थोरो सम्झियो आहे। ठीकु आहे। असांजा जेके मज़हब जेके बि आहिनि उहे इब्राहिमिक रिलीजन्स हुजनि, ताऊमत रिलीजन्स हुजनि, हिंदू मत रिलीजन्स हुजनि, ॿिया हुजनि, 650 खां वधीक मज़हब हींअर आहिनि। उन्हनि खे तव्हां पढ़ो, तव्हांखे फ़लसफ़ा, इहे सभु फ़लसफ़ा पढ़ी बि जेकॾहिं तव्हां वेहंदव न, त जेकॾहिं तव्हां सम्झी वियो त पोइ तव्हां खिली वेही रहंदव। त हीअ त हिकिड़ो वॾो भोग आहे जेको असां सां थी रहियो आहे। त बग़ैर प्रोग्राम जे पैदा थी वियासीं, बग़ैर जेको आहे सो हुनजे, ऐं हलूं बि पिया, ऐं घणियूं शयूं थियनि पियूं। बिल्कुलु, ऐं वाकई में तव्हां ॾाढो सुठो पंहिंजी जेको आहे सो उनवान खे डिफाइन कयो। ऐं नाज़रीन, असां बि भोगनि में हिकिड़ी ब्रेक वठूं था, पोइ वरी मोटी था अचूं। जी नाज़रीन, साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु आहियूं, ऐं जेको आहे तमामु सुठी ॻाल्हि ॿोल। तव्हां बि ख़बरूं ॾिठियूं हूंदियूं हिन विच में, ऐं खोड़ मज़दूरनि जे हवाले सां अॼोकी जेको आहे सो हेडलाइंस में तव्हांखे शयूं ॾिसण में मिली हूंदियूं, जिते किथे मज़दूरनि जे लाइ सेमिनार्स थी रहिया हूंदा, के प्रोग्राम्स थी रहिया हूंदा, किथे कन्वेंशन्स थी रहिया हूंदा। अॼु मज़दूर गॾु थी करे ख़ुशी मल्हाईंदा आहिनि, पंहिंजा के प्रोग्राम कंदा आहिनि, मज़दूर तहरीकूं बि हूंदियूं आहिनि। के दौर में असां ॾिसंदा हुआसीं खोड़ इदारनि में वॾी वॾी लेबर यूनियन्स हूंदियूं हुयूं, जेकी हाणे एतिरियूं ॾिसण में कोन थियूं अचनि। सभिनी खां पहिरियों मां चयो त साईं खां उन हवाले सां ॻाल्हि ॿोल कजे। जी सर, जेकी मज़दूर जी जेकी ट्रेड यूनियन्स आहिनि उहे छा थियूं कनि? ॾिसो, ट्रेड यूनियन जेका आहे उहा रीढ़ जी हॾीअ वांगुरु आहे। ट्रेड यूनियन मज़दूरनि जे असल में जेको आहे सो हिकिड़ी बॉडी हूंदी आहे, यूनियन हूंदी आहे, जेके मज़दूरनि जे हक़ जे लाइ कमु कंदी आहे। ॿुधो, हर इदारे में ट्रेड यूनियन जेका आहे उहा सम्झो एॾी फाल हूंदी आहे ऐं एॾी कारगर हूंदी आहे जो हू हिकिड़ी ब्रिज बि आहे एम्प्लॉयर ऐं एम्प्लॉई जे दरमियान। हुननि जो कमु आहे त पंहिंजा जेके राइट्स आहिनि वर्कर्स जा, उनजी हिफ़ाज़त करणु, न फ़क़ति कारखाने जे अंदरि पर ॿियनि इदारनि में बि ऐं कोर्टुनि ताईं। ट्रेड यूनियन जो तमामु वॾो रोल आहे मज़दूरनि जे हक़नि जे हवाले सां।
ऐं कनि थियूं कमु. हाणे माना तव्हां ॾिसी रहियो त हुन तरीक़े सां फ़ाल आहिनि, कमु करे रहियूं आहिनि, या बसि इहो जेको आहे सो माज़ी ठही वियो आहे. ॾिसो दौर जी ॻाल्हि आहे, दौर जी ॻाल्हि आहे. हर दौर जो ट्रेंड मुख़्तलिफ़ थींदो आहे, हर दौर में जेको आहे सो हालात मुख़्तलिफ़ थींदा आहिनि. सही. सो हाणे असां जेकॾहिं ॾिसूं था त जीअं ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी गवर्नमेंट हुई, उन ताईं जेका मुंहिंजी ज़ाती मुशाहिदो आहे त ट्रेड यूनियन्स तमामु उरूज ते हुयूं, तमामु उरूज ते हुयूं असां वटि. ऐं शुक्र आहे, ख़ुशनसीबी आहे त हिन मुल्क तमामु वॾा जेको आहे सो ट्रेड यूनियन जा लीडर पैदा कया. हबीब जालिब बि उन्हनि में हिकु हुयो. बिल्कुलु. ठीकु आहे. फैज़ अहमद फैज़ बि उन्हनि खे सपोर्ट कंदो हो. असांजा वॾा ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पाण हिन में वॾे में वॾो इंट्रस्टेड हो. खोड़ ट्रेड यूनियन तव्हांखे पीपुल्स जेको आहे सो लेबर यूनियन जे जेको नाले सां अॼु बि आहे, क़ाइमु आहे, इहे जेको आहे सो नज़र ईंदियूं. हा, पोइ हिकिड़ो आहे छा त ही क्लास बेस्ड मुआशिरो आहे न. मज़दूर वीचारो जेको आहे उहो बेवस आहे ऐं ग़रीब आहे. पोइ आहिस्ते आहिस्ते हिकिड़ो अहिड़ो दौरु आयो जो एम्प्लॉयर जॾहिं ॾिसणु लॻो त भई हीअ जेके ट्रेड यूनियनूं जेके आहिनि न फ़क़ति जेको आहे सो मज़दूर जॾहिं मज़दूरनि जी जेको आहे सो हक़नि जो ही तहफ़ुज़ कनि थियूं, त असांजो जेको आहे सम्झो हुननि खे तकलीफ़ थिए थी, पोइ हुननि क्रैक डाउन करणु शुरू कयो. अॼु नथो सम्झा आऊं त उन लेवल ते ट्रेड यूनियन्स आहिनि जेके पहिरियों हुयूं डिस्करेज थी वियूं आहिनि. अच्छा, बाक़ी ते हूंदे बि असां वटि काफ़ी ट्रेड यूनियन्स आहिनि सिंध जे अंदरि जेके कमु कनि थियूं, मज़दूरनि जे हक़नि जे लाइ कमु कनि थियूं. ऐं इवन अॼु तव्हां ॾिसंदव, तव्हां ख़बरुनि में बि ॾिसंदव त सिंध जे ऐं पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ जॻहनि ते इहे जेके ट्रेड यूनियन्स आहिनि उहे प्रोग्राम करे रहियूं हूंदियूं. उहो ई न, मां उहो ई चवां पई त ॾाढी ख़बरूं हूंदियूं. अच्छा, ॿियो त मज़दूरनि खे जाइ बि इहे जंहिं तरीक़े सां कमु करे रहियूं आहिनि, या तव्हांजे लेबर डिपार्टमेंट जा जेकी बि फ़ाल माण्हू आहिनि उन्हनि जे हवाले सां कमु करे रहिया आहिनि, त मज़दूरनि खे पंहिंजा हक़ मिलणु शुरू थिया आहिनि, मिली रहिया आहिनि, जेकी जाइ बि उन्हनि जा आहिनि? ॾिसो, इहो हिकिड़ो ॾाढो ॾुखियो क्वेश्चन आहे. पहिरीं ॻाल्हि त तव्हां इहो ॾिसो त जेकॾहिं असां न हुजूं, लेबर डिपार्टमेंट न हुजे ऐं इहे ट्रेड यूनियनूं न हुजनि, त पोइ मज़दूर काॾे वेंदा? सही. पोइ त एम्प्लॉयर जे रहम करम ते हूंदा. पर जेकॾहिं अॼु वर्कर खे वेजिस मिलनि थियूं पियूं, वर्कर्स खे जेको आहे सो अपॉइंटमेंट लेटर्स मिलनि था पिया, वर्कर्स जे ॿारनि जी जेको आहे सो तालीम थिए थी, वर्कर वेलफेयर बोर्ड जा खोड़ स्कूल कमु करे रहिया आहिनि असांजा. अच्छा, हुननि जे जेको आहे सो वर्कर्स जे नियाणियुनि खे ॾाज जा पैसा मिली रहिया आहिनि. ऐं उन्हनि जे जेकॾहिं हादसो थिए थो त हुननि खे पैसा मिली रहिया आहिनि. सोशल सिक्योरिटी बाक़ाइदे हुननि खे सिक्योर करे रही आहे. ऐं हुननि खे जेको आहे सो EOBI जेको आहे सो हुननि खे पेंशन ॾेई रही आहे. इहे शयूं असां ॾिसूं था. ऐं हेॾां ॾिसूं था त असांजा जेके इंस्पेक्टर्स आहिनि, असांजा जेके ऑफिसर आहिनि, उहो बाक़ाइदगी सां जेको आहे सो हुननि जो जेको राइट आहे, जिते वायलेशन थिए थी उते प्रोसिक्यूशन कनि था, उते कमु कनि था. त पोइ मूंखे बिल्कुलु हिकिड़ी पॉज़िटिव पिक्चर नज़र अचे थी त न, असां वटि कमु थी रहियो आहे. बाक़ी पाकिस्तान खे असां यूरोप सां नथा मिलाए सघूं. बिल्कुलु. छो ॾिसो, असांजूं माली हालतूं बि उहे कोन्हनि के. एम्प्लॉयर बि एतिरो कोन थो कमाए असां वटि. ॾिसो, जेकॾहिं एम्प्लॉयर हिकिड़ो 5 करोड़ रुपया कमाईंदो त 50 लख रुपया ॾींदो. बिल्कुलु. खोड़ जेके कारोबार आहिनि उहे उन लेवल ते न आहिनि. असांजा इदारा कमु करे रहिया आहिनि ऐं बाक़ाइदगीअ सां करे रहिया आहिनि. हा, इहा शइ आहे. असां वटि इदारनि में ख़ासि करे मां ॾींदुमि डायरेक्टोरेट जनरल ऑफ लेबर जेको इम्प्लीमेंटेशन कराए थो इन्हनि लॉस, उन में हिकिड़ी शइ आहे त असां वटि मेन पावर जी खोटी आहे. नंबर 1 जेका एडमिट करणु खपे त असां वटि खोटी आहे. उते असां इंस्पेक्टर लेवल खां वठी करे रीजनल डायरेक्टर ताईं असांजो हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो सेटअप ठहियलु आहे. उन में ॿी ॻाल्हि इहा आहे त असां वटि ट्रेनिंग जी खोटी आहे. असांजा खोड़ ऑफिसर्स अहिड़ा आहिनि जिन खे प्रॉपर लॉस जी इम्प्लीमेंटेशन जी ख़बर कोन्हे, पर असां खोड़ ट्रेनिंग्स करायूं आहिनि. गुज़िरियल असां 15-20 सालनि खां लॻा पिया आहियूं त ट्रेनिंग्स थींदियूं रहियूं आहिनि. जॾहिं बि असां लॉ खे चेंज कयो आहे, हाणे मुंहिंजी नज़र में असां वारो जेको इंस्पेक्टर आहे या ऑफिसर जेको मूं अचण सां 2012 में ॾिठो, उनखां वधीक तेज़ आहे, वधीक ॼाण रखे थो ऐं वधीक इफेक्टिव आहे. अच्छा, हिकिड़ी त इहा ॻाल्हि थी वई त तव्हांजो जीअं गवर्नमेंट मुलाज़िम हूंदा आहिनि, हिकिड़ो टाइम जॉब जो पीरियड ख़तमु थींदो आहे, उन्हनि खे हिकिड़ी ॾाढी स्मार्ट हिकिड़ो अमाउंट मिलंदो आहे. मिसाल तौरु इन हवाले सां कोई कानून साज़ी थी आहे या थियणु घुरिजे? तव्हां सम्झो था जेकी मिलनि में मज़दूर सालनि जा साल मां उहो बि सॼी ज़िंदगी था ॾेई छॾनि, पोइ जॾहिं उहो उनजी जॉब उतां ख़तमु थिए थी या कंहिं बि हादसे जी शिकिल में, त छा किरोड़े रुपया थियूं कमाए न? सरमायादार त ॾींहुं ब ॾींहुं वधीक जेको आहे सो इस्टेब्लिश थी रहियो आहे. त अहिड़ा के लॉज़ आहिनि या अचणु घुरिजनि जो उन्हनि खे बि, जेके सरकारी नौकिरी न आहे उनखे कुझु बि न आहे आख़िर में, त पोइ छा अहिड़ा के लॉज़ अचणु घुरिजनि जो प्राइवेट इदारा बि इन हवाले सां सोचनि?
तव्हां सही था चओ, कानून मौजूदु आहे। इहे कॾहिं बि न थींदो त हिकिड़ो मज़दूर 10 साल कंहिं फैक्ट्रीअ में कमु करे हथे ख़ाली हलियो वञे, कॾहिं कोन थींदो, छाकाणि त हुनजो रत सत हुनजो पगर उते शामिलु आहे जेको बि आहे। अच्छा, कानून ज़हन में रखिजो त कानून एक्सटेंशन आहिनि बर्तानिया जे कानूननि जा, सही, उतां खां वठी करे कानून साज़ी थींदी आई हर शइ। हिकिड़ो वर्कर जे फैक्ट्रीअ खे छॾे थो, जंहिं इंडस्ट्रीअ खे छॾे थो, उनजा खोड़ राइट्स आहिनि जेके उनखे कंप्लीट करणा आहिनि। मसलन उनखे ग्रेजुएटी मिले थी, उनखे बोनस मिले थो, उनखे लीव इनकेशमेंट मिले थी, उनखे ॿियूं मराहतूं मिलनि थियूं जंहिंजो हू इंटाइटल्ड आहे ऐं हुनखे मिलणु खपनि। ऐं घणनि जेको आहे सो रुखनि में हुनखे मिलनि थियूं। इन खां अलावा ट्रेड यूनियन जो ऐं हिननि जो पाण में जेकॾहिं को अहिड़ो एग्रीमेंट आहे त फैक्ट्री को हुनखे वधीक कंहिं मराहतूं ॾींदी त उहे हुनखे मिलणु खपनि। सही, बोनस वग़ैरह, बोनस बिल्कुलु जेको आहे सो इनकम जेको आहे हर साल जेको आहे इंटाइटल्ड आहे वर्कर त हुनखे बोनस मिले मिले ऐं मिलंदा आहिनि, एड्रेस थींदियूं आहिनि इहे शयूं। ॾिसो, बोनस मिलण जे लाइ मिलंदा आहिनि, छाकाणि त असांजो कानून वरी ॿ पासा हले थो, जंहिंसां मूंखे थोरो एतिराज़ु आहे। हिकिड़ी अहिड़ी फैक्ट्री आहे जेका 50 करोड़ रुपया कमाए थी, हिकिड़ी अहिड़ी फैक्ट्री आहे जेका 50 लख रुपया कमाए थी। सही, बराबरि। बोनस जेको आहे असल में प्रॉफिट जो आहे, जॾहिं बि प्रॉफिट शो थींदो आहे त बोनस हुननि जो ड्यू थी वेंदो आहे, हुनखे ॾियणु खपे। ॾिसो, वायलेशन जॾहिं थींदी आहे, नथो मिले बोनस, पोइ हुनजो मैकेनिज़म आहे, एरिया जो ऑफिसर आहे, कोर्ट आहे, लेबर लीडर्स आहिनि, यूनियन आहे, पोइ वरी वर्कर खे थोरो पंहिंजे राइट्स जे लाइ विजिलेंट थियणु खपे। जेकॾहिं हू थींदो आहे त हुनखे मिलंदा आहिनि। अच्छा, हिन में हिकिड़ी ॻाल्हि ॿी थी अचे त जीअं गवर्नमेंट इदारनि में, जीअं असांजे सिंधी नौजवान जो हिकिड़ो हुनजी साइकी ठही वई आहे त या त उहो वेठो रहंदो, पोड़ो थी वेंदो, या हुनखे सरकारी नौकिरी खपे। छाकाणि उहो सम्झंदो आहे त सरकारी नौकिरी में ई हुनजी अॻिते ईंदड़ जेका ज़िंदगी आहे उहा ठहंदी, जॾहिं उहो रिटायर थींदो त पोइ हुनजे लाइ ज़िंदगी आसान हूंदी, त उहो प्राइवेट सेक्टर ॾे वञे नथो, प्राइवेट जॉब्स करे नथो। खोड़ माण्हू कनि बि था, ईअं न आहे जो सभु कोन था कनि, पर इहा जेका इहा शइ आहे हिन लाइ केतिरो मोटिवेट नौजवान खे करणु घुरिजे ऐं प्राइवेट सेक्टर्स खे बि इहे जेकी लेबर लॉज़ आहिनि इनजी इम्प्लीमेंटेशन कराइणु घुरिजे त उन्हनि खे बाबा इहे सभु जॉब सिक्योरिटीज़ जेकी आहिनि, जेकी रिटायरमेंट खां पोइ मिलणु घुरिजनि, त इहे छा इन ते को कमु थियो आहे या थियणु घुरिजे? तव्हां पंहिंजी पर्सनल कैपेसिटी में इन ॻाल्हि जो जवाबु, सॉरी, माना त प्राइवेट इदारनि में, छाकाणि घणे क़दुरु छो न आहिनि वेंदा नौजवान जो मेडिकल न आहे मिलंदो, या खोड़ अहिड़ी जेकी सहूलियतूं गवर्नमेंट नौकिरियुनि में मिलनि थियूं उहो कोन थियूं मिलनि, ऐं एंड ऑफ दी मतिलबु जॾहिं तव्हांजी रिटायरमेंट थींदी आहे त पोइ तव्हांखे हिकिड़ो ॾाढो स्मार्ट अमाउंट मिलंदो आहे, सभिनी खे मिलंदो आहे, त उहो अॻिते जो बि सोचे वठंदा, हाणे पेंशन पई मिलंदी, इहो बि अची वियो, घर हिकिड़ो ख़रीद करे वठंदासीं, ऐं इहो जेको पैसो ईंदो रहंदो हर महीने पाण वरी जेको आहे सो ज़िंदगी गुज़रंदी। त इहे अहिड़े तरीक़े सां प्राइवेट इदारा इहे जेके सुठा, तव्हां हिकिड़ा अहिड़ा बि आहिनि जीअं तव्हां ॻाल्हि कई त के 5 लख था कमाइनि, के 5 करोड़ था कमाइनि, त अहिड़ा के कानून ठहिया आहिनि या ठहणु घुरिजनि? तव्हां पंहिंजी माना ज़ाती तौर ते तव्हां छा था इन हवाले सां सम्झो? असां पहिरियों बि ॻाल्हाए चुकासीं त जेकॾहिं प्राइवेट इदारा जेके आहिनि उन में न फ़क़ति जेको आहे सो वर्कर खे पघार मिले थी, पर जॾहिं हू रिटायर थिए थो त हुनखे ग्रेजुएटी मिले थी। किथे किथे किन इदारनि में जेकॾहिं हुनजो एग्रीमेंट आहे त पेंशन बि वठी सघे थो, ईअं आहे। बाक़ी हाणे सिंधीअ में असां चवंदा आहियूं त नौकिरी आहे टोकरी। असां माण्हू छाकाणि त एग्रेरियन समाज मां निकितासीं ऐं पहिरियों नौकिरी कईसीं सरकारी। सही। अच्छा, यादि रखिजो, ऐं हाणे वञी इहा ॻाल्हि वञी सम्झो आहियां त नौकिरी उहो माण्हू कंदो जेको पाण कमाए नथो सघे। सही। नौकिरी उहो माण्हू कंदो जेको पाण कमाए नथो सघे। जॾहिं असां नौकिरी कंदा आहियूं न, नौकिरीअ में असां छा कंदा आहियूं त असां पंहिंजो टाइम, स्किल्स ऐं नॉलेज सेल कंदा आहियूं। असां वटि छा आहे मार्केट में सेल करण जे लाइ। बिल्कुलु। ॾिसो, एम्प्लॉयर प्राइवेट हुजे या गवर्नमेंट जो हुजे, तव्हांखां इहे 3 शयूं वठे थो न, त असां 3 शयूं हुनखे ॾियूं था। सही। असां ॾियूं था ऐं पोइ उन खां पोइ जेको आहे सो उहो कमु कयूं था। बाक़ी हक़ीक़त में इहा आहे त मुंहिंजो पंहिंजो ज़ाती तजुर्बो इहो आहे त असांजे नौजवान खे, स्पेशली सिंध जे नौजवान खे अॻिते वधणु खपे, सेल्फ एम्प्लॉयड थियणु खपे। अहिड़ियूं कोई नंढियूं नंढियूं शयूं जेको आहे, छो त हू नंढिड़ो बि कमु करे थो त हू 5, 10, 15, 20, 50 पाण मुलाज़िम एम्प्लॉय करे सघे थो, हली सघे थो। हा, नो डाउट माण्हू कुझु सम्झनि था त लुक्रेटिव जॉब्स आहिनि गवर्नमेंट में, अहिड़ी प्राइवेट सेक्टर में बि आहिनि। प्राइवेट सेक्टर में बि काफ़ी वॾियूं पघारूं आहिनि जेके असां सोचे कोन था सघूं। 50-50 लख रुपया
25 लख रुपया 50 बल्कि वधीक आहिनि। सुठियूं पघारूं किथे तमामु घटि आहिनि पघारूं। मां उहो ई चवां थी न, असांजो नौजवान इन शइ खे सम्झे नथो, हिते एॾो गौर नथो करे। जीअं तव्हांजे थ्रू ख़बर पवे थी त बाबा प्राइवेट सेक्टर्स में बि अहिड़ा खोड़ आहिनि त इहे सभु उन ते फॉलो कनि था, ग्रेजुएटी ॾियनि था। हा, पेंशन नथी हुजे पर तव्हांखे जॉब जे आख़िर में तव्हांखे ग्रेजुएटी मिले थी, ऐं विच विच ते बोनसिस आहिनि। इहे त इहे बि फ़ाइदा आहिनि प्राइवेट। असांजो नौजवान वञे नथो, रुगो सरकारी नौकिरी जे आसरे में पंहिंजी इलाही उमिरि जो हिकिड़ो पीरियड जेको गोल्डन पीरियड हूंदो आहे उहो ज़ाया थो करे छॾे। अच्छा, ऐं हा, ऐं ॿियो जेको आहे सो इन ॿियो बि सुवाल हिन सां ई रिलेटेड आहे लेबर डिपार्टमेंट जे हवाले सां। पर मां चवां थी जुमे जो अॼु ॾींहुं आहे त पाण जेको आहे सो कुझु नात बि ॿुधी वठूं। नबी जी सारा में हिकिड़ी सुहिणी नात ॿुधंदासीं बुरहान कादरी साहिब खां, पोइ वरी अॻिते हलंदासीं। हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। लम्हा लम्हा शुमार करते हैं, आपका इंतजार करते हैं, लम्हा लम्हा शुमार करते हैं, और उनसे राज़े खुदा की ज़ात हुई, उनसे राज़े खुदा की ज़ात हुई, मेरे मुस्तफ़ा से जो प्यार करते हैं, लम्हा लम्हा शुमार करते हैं, और उस गले का गदा हूँ मैं जिसमें, और उस गले का गदा हूँ मैं जिसमें, अरे मांगते ताजदार फेरते हैं, मांगते ताजदार फेरते हैं, और मैं खता मैं खता
कहता हूँ पर वो करम बार बार कहते हैं, वो करम बार बार करते हैं, और उन पे है दम दो रोज पड़ते हैं। अरे हाँ हम यही कारोबार करते हैं, लम्हा लम्हा शुमार करते हैं, आपका इंतजार करते हैं। सुभान अल्लाह, बहुत बहुत शुक्रिया आपका। सर अचूं था जेके लेबर तव्हांजो डिपार्टमेंट आहे हिन खे कहिड़ा कहिड़ा मसइला आहिनि पंहिंजो कमु करण में? पहिरियों हिकिड़ी शइ भला वाज़े न कयूं, तव्हां मूंखे इजाज़त ॾियो त मज़दूर आख़िर आहे छा? सही, बिल्कुलु ये कॉन्सेप्ट सम्झी वठूं। बिल्कुलु छो त असांजे इहो सम्झंदा आहियूं त मज़दूर शायदि उहो आहे जेको कूलर खणी कमु थो करे या कुले ते सही, खणी हाँ। करे ऐं पंहिंजो बोरी खणे थो या को कमु थो करे। वर्कर उहो वर्कर न आहे। सही असां हिन वर्कर जी डेफिनेशन खे वधाए छॾियो आहे। ठीकु आहे, इहा असांजी जेका आहे सम्झो त ख़ुशकिस्मती आहे ऐं असांजो आहे। मज़दूर हर उहो माण्हू आहे जेको सरकारी कोन्हे को पंहिंजो एम्प्लॉई ऐं एम्प्लॉयर कोन्हे को कंहिंखे रखे नथो, अच्छा जेको हथ जो कमु करे थो, ज़हनी कमु करे थो या अहिड़े क़िस्म जो स्किल्ड अनस्किल्ड या कोई कमु करे थो। हाणे मज़दूर जे खाते में तव्हां बचो था, हिकिड़ो प्राइवेट इदारे जो प्रोफेसर बचे थो, हिकिड़ो ब्यूटिशियन जेका आहे औरत उहा बि अचे थी, उहो कारखाने जो मज़दूर बि अचे थो, उहो घर में जेका माई कमु करे थी उहा बि मज़दूर आहे। यानी असांजो कानून जेको आहे उहो सभिनी खे सिक्योर करे थो। एग्रीकल्चर में जेका औरत हिकिड़ी रोंबो करे थी उहा बि वर्कर आहे। ज़हन में रखो त वॾे खां वॾो नंढे खां नंढो हिकिड़ी फैक्ट्रीअ में जेको मालिक खां अलावा जेके बि कमु कनि था जेकॾहिं ॿिया माण्हू उहो बि मज़दूर आहे। माना हाणे पुराणो कॉन्सेप्ट कॾहिं छॾिणो आहे त मज़दूर कहिड़ो आहे? बाबा इहे सभु मज़दूर आहिनि ऐं असांजो सिंध जो कानून सभिनी खे प्रोटेक्ट करे थो। हिकिड़ी ॿी शइ आहे जेका तव्हां डिस्कस न कई आहे, आउं चाहींदुसि त इहा डिस्कस कयूं त असांजे जेके बि ॾिसंदड़नि खे ख़बर पए त आख़िर एम्प्लॉयर जेको आहे उहो इन ग़रीब मज़दूरनि जो इस्तेसाल करे कीअं थो ऐं काथे थो करे? सही सोचणु खपे त भई असीं हेतिरो ॻाल्हायूं पिया, हेतिरो लिखूं पिया, हेतिरा इदारा कमु पिया कनि, तॾहिं बि किराए आहे त हिन थिए थी। हाणे ॻाल्हि आहे त हीउ तबक़ाती मुआशिरो आहे त ज़ाहिर आहे तबक़ाती फ़र्क़ु त आहे ऐं हर कंहिं जो। ऐं मुंहिंजी पंहिंजी ऑब्ज़र्वेशन में हिकिड़ो आयो आहे त कारखाननि में जॾहिं एम्प्लॉयर जेको आहे जेको इस्तेसाल थो करे मज़दूरनि जो, हिकिड़ो त इहो थो करे त जेके परमानेंट जॻहियूं आहिनि असांजो जिथे कमु 9 महीननि खां वधीक हले थो, उनखे परमानेंट रखे नथो, अञा 3 महीना पूरा नथा थियनि उनखे कढी थो छॾे। सही ॿुधो, ऐं मज़दूर खे ख़बर कोन्हे का वीचारे खे पंहिंजी मुंहिंजा राइट्स कहिड़ा आहिनि, मां लेबर डिपार्टमेंट ते पहुचां, इदारनि ते पहुचां, मां पंहिंजो पाण खे परमानेंट करायां ऐं हुनखे कढी थो छॾे। उन खां पोइ ॿी ॻाल्हि आहे त असांजी हिकिड़ी नोटिफाइड वेजिस हूंदियूं आहिनि, भई हिन वेज खां घटि तव्हांखे जेको आहे पघार न आहे ॾियणी। हू कंहिं न कंहिं बहाने सां कूड़ा कागज़ ठाहियो करे ऐं उनखां वेजिस जी जेको आहे उहा ॾंडी हणे थो ऐं हुनखे पूरी पघार कोन थो ॾिए। इंस्पेक्शन जे टाइम ते ॾेखारे थो सही मां ॾियां थो, ऐं एन्युअल लीव कोन थो ॾिए, 14 ॾींहं को हुनखे नथो ॾिए, हुनखे कैजुअल लीव कोन थो ॾिए, हुनखे सिक लीव कोन थो ॾिए, हुनखे बोनस कोन थो ॾिए। माना जेके वायोलेशन कनि था मां हुननि जे लॻाए उनखां वॾे में वॾो ॾिसो हाणे इन जे आॾो 2 माण्हू जेके न 2 शयूं जेके आहिनि उहे हिकिड़ो हथियार आहिनि जेके मज़दूरनि सां गॾु बीठियूं आहिनि। हिकिड़ो लेबर डिपार्टमेंट मज़दूरनि सां गॾु बीठो आहे, ॿी यूनियन मज़दूरनि सां गॾु बीठी आहे। सही 2 जेके मज़दूरनि जे हक़नि जो तहफ़ुज़ कनि थियूं। हाणे थी कुझु इहो वियो आहे त हाणे लेबर डिपार्टमेंट जो पंहिंजो किरदारु आहे, असीं त पंहिंजो किरदारु इलाही करे आया आहियूं, सही लॉ बि ठाहे आयासीं, इम्प्लीमेंटेशन बि कयूं पिया, हाणे असां वटि नवां ऑफिसर बि अची विया आहिनि कयूं पिया। हाणे यूनियन जेका आहे उहा अहम शइ हूंदी आहे, अहम शइ हूंदी आहे जेका मज़दूरनि जे हक़नि जो जेको आहे तहफ़ुज़ करे। थी इहो वियो आहे त काफ़ी इदारा जेको आहे अफ़सोस सां चवणो थो पए
त उते जेके ट्रेड यूनियन्स आहिनि पॉकेट ट्रेड यूनियन्स आहिनि, तव्हां ॿुधो त पॉकेट माना जेब में पियूं आहिनि। हाणे हिकु ॿ टे जेको आहे 2-3 पॉकेट यूनियन ठाहे छॾींदा आहिनि, जीअं हिकिड़ी जेन्युइन ट्रेड त यूनियन जीअं हा हिन माण्हू जेन्युइन सम्झनि जेको त आहे यूनियन ट्रेड ठहियल यूनियन आहे, हा बिल्कुलु, हा जेन्युइन ट्रेड यूनियन ठहंदी त टर्मिनेट थी वेंदा, मसइलो थी वेंदो। बिल्कुलु। हा, इन जे लाइ असां वटि ज़ाहिरा किराए थियूं आहिनि। माना उहो ई ॾिसो न, उन्हनि इदारनि में जिते सभु मज़दूर आहिनि, उन्हनि मज़दूरनि में के मज़दूर अहिड़ा आहिनि जेके तव्हांजे लाइ पॉकेट यूनियन ठाहे कमु तव्हांजे लाइ था कनि, बज़ाहिर उहो ॾेखारनि था त उहो हाणे यूनियन इहा आहे। शइ असांजे ईअं न आहे त हाई अथॉरिटीज़ जे नोटिस में न आहे, सही, हाई अथॉरिटीज़ जे नोटिस में आहे त इहे शयूं ही कनि था या किथे किथे जेके शयूं थियनि थियूं। सही, हाणे ॾिसो वधि में वधि जेकॾहिं असांखे घटि उजरत मिले थी, उहा मिले थी तव्हांजो हींअर बि दर ते बीठो हुयो तव्हांजो असांजो जेको गार्ड आहे, सिक्योरिटी गार्ड, घटि में घटि 2.5 लख खां मथे सिक्योरिटी गार्ड्स आहिनि हिते। हाणे ईअं न आहे, हिन ते क्रैक डाउन थींदा रहिया आहिनि, हाणे क्रैक डाउन्स थींदा रहिया आहिनि, पर जॾहिं हुनजो जुर्माना घटि आहिनि, इम्प्लीमेंटेशन जो थोरो इशूज़ अचनि था, उते हू कूड़ा अंग अखर ॾेखारे करे कनि था। माना वायलेशन जिथे थियनि थियूं त इहे असांजो एरियाज़ आहिनि जिते वायलेशन थियनि थी, जेके पकड़ में अचनि था त पकड़ में अचनि। सही। अच्छा, हिकिड़ो ॿियो तव्हां गार्ड्स जी ॻाल्हि कई, ॿाहिरि त सिक्योरिटी एजेंसीज़ हूंदियूं जेकी तव्हांखे प्रोवाइड कंदियूं आहिनि, उहो हायर कंदियूं आहिनि ऐं पोइ मूं चयो मूंखे गार्ड खपे। अक्सर माण्हू पर्सनल गार्ड्स बि रखनि था, त उहो अमाउंट तव्हां उन्हनि गार्ड खे डायरेक्ट पघार न ॾींदव, उन माण्हू खे ॾींदव जेको डीलर आहे या जेको एजेंट आहे, ऐं उहो हुनजो हिकिड़ो स्मार्ट अमाउंट पाण वटि थो रखे, ऐं तव्हां उहो ई ॻाल्हि कई त इन्हनि खे घटि था मिलनि। उन हवाले सां माना एड्रेस कयो अथव इहे शयूं, या कहिड़े तरीक़े सां हुन माण्हुनि जी वठि पकड़ करे सघिजे थी? पहिरियों ईअं ई हुयो, जॾहिं मां बि कोर्ट हलाईंदो हुउसि, पोइ वेंदासीं, पोइ इहो थींदो त हू हायर कंदा ॿियनि खां, थर्ड पार्टी कॉन्ट्रैक्ट। जी जी, हा। भई 5000 माण्हू हिन जा आहिनि, 2000 माण्हू हिन जा आहिनि, 1000 हिन जो आहिनि, 500 हिन जा आहिनि, हीअ असांजा आहिनि ई कोन। अच्छा, कारखानेदार जेकॾहिं को मरी वियो चवंदोसीं हीअ त मुंहिंजो त हुयो ई कोन। सही। कंहिंखे पघार न मिली, बोनस मिलियो, चवंदो मुंहिंजो हुयो ई कोन, मुंहिंजो त कोई वास्तो ई न आहे। सही सही। सिक्योरिटी गार्ड आहे, हुन कंहिं ॿिए खे ॾेई छॾियो त आहे ई न, पर न, हाणे असां इहे जेके एरियाज़ आहिनि उनखे कवर करे छॾियो आहे। सही। सिक्योरिटी गार्ड हुजे, वर्कर हुजे, जंहिं जॻह ते कमु थो करे, जेको कमु हुन खां वठे थो उनजी बि ज़िमेदारी आहे सही त हुनखे पघार ॾिए। हू प्रिंसिपल एम्प्लॉयर हुनजो ॿियो आहे, पर जिथे हू कमु करे थो उनजी, यानी बचंदो कोई कोन। सही। वर्कर जो राइट जिथे ईंदो उहो पकड़ में ईंदो, 2 3 4 ई ईंदा, सभु पकड़ में ईंदा ऐं हुनजे राइट जे लाइ। बाक़ी हाणे शयूं इहो आहे त असांखे अवेयरनेस प्रोग्राम हलाइणा पवंदा बाक़ाइदगीअ सां, त जीअं असांजो वर्कर जेको आहे उहो अवेयर थिए, ऐं पोइ इम्प्लीमेंटेशन जो प्रोसेस जेको आहे उहो थोरो तेज़ थिए, फेवरेबल हालात हुजे। अच्छा, हिकिड़ो ॿियो ताज़ो हिकिड़ो कुझु ॾींहंनि खां एहतिजाज थी, तव्हांखे ख़बर आहे पेट्रोल ॾींहुं ब ॾींहुं जेको आहे सो नायाब थींदो थो वञे असांजे लाइ। ॻाल्हि इहा आहे त कुझु ऑनलाइन जेकी ट्रांसपोर्ट सर्विसिस आहिनि, जेका सभु शहरी ॾाढा रिलैक्स आहिनि, त तव्हांखे तव्हांजी डोर स्टेप ते गाॾी अची वेंदी आहे। पेट्रोल वधियो आहे, प्रॉब्लम्स वधियूं आहिनि, इहे जेकी कंपनीज़ आहिनि जेकी इन्हनि खे बिज़नेस ॾेई रहियूं आहिनि, त उहो उन्हनि खां कुझु परसेंट वठंदियूं आहिनि। इन ते बि कोई अहिड़ो लॉ लागू थी सघे थो त इन ते एहतिजाज बि ॾाढा थी रहिया आहिनि, त कोई उहो 14% थियूं वठनि या अलाए 13-12% वठनि थियूं। हाणे छा अगरि पेट्रोल महांगो थियो आहे त उन्हनि खे कुझु बचत न थी रही आहे, त छा उहो इन सिलसिले में तव्हांजे डिपार्टमेंट जी मदद वठी सघनि था? इहे हिननि जा फ्री, माना हिननि जो कॉन्ट्रैक्ट आहे पाण में। अच्छा। आउं बि घणो गाॾीअ ते न ईंदो आहियां, उन्हनि ते उन सां गॾु ईंदो आहियां। हिन जो फ्री कॉन्ट्रैक्ट आहे पाण में, ही कोलैबोरेशन आहे, ही सम्झो बिज़नेस पार्टनर्स आहिनि। हिकिड़ो कमाईंदो त ॿिए खे मिलंदा, ठीकु आहे, इहा बिल्कुलु किराया आहे। अॻे जेको असांजो जेको टैक्सी वग़ैरह हलाईंदो उहो 2-2-3 हज़ार रुपया आराम सां घर खणी वेंदो, हाणे 1000-1200 रुपया मुश्किल सां खणी थो वञे। जेको पेट्रोल जूं प्राइसिस जेकॾहिं वधियूं आहिनि, छाकाणि त उहो बि वर्कर आहे, पर ही सेल्फ एम्प्लॉइड वर्कर आहे, सही, पंहिंजे गाॾीअ ते पाण हले थो। ओके, हाणे इन जे करे ही जेको मेन कंपनी आहे उन ते नथो करे सघे। पर हिकिड़ी ॿी शइ आहे, जेकॾहिं हिन जी गाॾी पंहिंजी न आहे ऐं गाॾी हिनखे को ॿियो थो ॾिए, सही, ऐं उन ते ई कमु थो करे, ऐं उहो हिनखे चवे थो बाबा तोखे 50,000 रुपया ॾींदुसि, सही, महीने ते तूं जेको बि कमाईंदे मूंखे ॾींदे, त हाणे ही इज़ वर्कर, छाकाणि त हिनखे कंहिं एम्प्लॉय कयो आहे। सही, हाणे हिन जा राइट्स आहिनि, हाणे हिन जा राइट्स आहिनि। हलो, चलो, इहा ॻाल्हि क्लियर थी वई, सुठी ॻाल्हि आहे। खोड़ माण्हुनि जे ज़हन में इहे में बि सुवाल हुजे, मुंहिंजे ज़हन में यकदमि आयो त मां चयुमि हिन ॻाल्हि खे जेको आहे सो क्लियर कंदा हलूं। पर हाणे जेको आहे सो हिकिड़ी नात ॿुधूं था, हुन खां पोइ वरी पाण पंहिंजी डिस्कशन अॻिते रखंदासीं, कंदासीं, सॉरी, कॾहिं कॾहिं असांखां ग़लती थी वेंदी आहे। हलो, शाज़िया खां पाण हिकिड़ी सुहिणी नात ॿुधंदासीं, हुन खां पोइ वरी प्रोग्राम अॻिते हलाईंदासीं। या मुस्तफा अता हो अब
مصطفیٰ عطا ہو اب اذن حاضری کا کر لوں نظارہ آ کر میں آپ کی گلی کا یا مصطفیٰ عطا ہو ایک بار پھر دکھا دو رمضان میں مدینہ ایک بار پھر دکھا دو رمضان میں مدینہ بے شک بنا لو آقا مہمان دو گھڑی کا کر لوں نظارہ آ کر میں آپ کی گلی کا یا مصطفیٰ عطا ہو پھر سبز سبز گنبد کی دیکھ لوں بہاریں پھر سبز سبز گنبد کی دیکھ لوں بہاریں اب اذن دے دو آقا پھر مجھ کو حاضری کا کر لوں نظارہ آ کر میں آپ کی گلی کا یا مصطفیٰ عطا ہو دل سے غرور نکلے بہرے حضور نکلے دل سے غرور نکلے بہرے حضور نکلے یا رب مجھے بنا دے پیکر تو عاجزی کا یا رب مجھے بنا دے پیکر تو عاجزی کا کر لوں نظارہ آ کر میں آپ کی گلی کا یا مصطفیٰ عطا ہو. बहुत खूब सुभान अल्लाह. जेको आहे सो ॻाल्हि असां मज़दूरनि जी बि करे रहिया आहियूं ऐं गॾु गॾु जेको आहे सो
जिन मज़दूरनि जो सभिनी खां वधीक हक़ जे दीन ॿुधायां त उनखे कीअं था विसारे सघूं, त थोरो उन रम्ज़ में बि हली रहिया आहियूं। अॼु जुमे जो ॾींहुं आहे भलारो ऐं अॼु जे ॾींहुं 1 मई बि आहे, त ॿई शयूं गॾु खणी हली रहियूं। साईं, चाइल्ड लेबर जे हवाले सां मां चवां थी किन शयुनि खे वाज़े कजे, कुझु असांखे ख़बर पवे। चर्चा त थींदो रहंदो आहे, पर शायदि सभिनी खां वधीक असां वीचारनि ॿारनि खां ई कमु वठी रहिया आहियूं। ॾिसो, कुझु मुआशिरे जूं प्रैक्टिसिस हूंदियूं आहिनि ऐं कुझु मुआशिरे जूं बीमारियूं हूंदियूं आहिनि। प्रैक्टिसिस ऐं बीमारियूं जेकॾहिं अॼु खां 200 साल पहिरियों जेकॾहिं यूरोप में हलिया वञूं त यूरोप में बि इहो ई हाल हुयो। अफ्रीका में वञूं तॾहिं बि इहो ई हाल आहे ऐं ॿियो मसइलो आहे हर शइ। ॿारनि खां कमु वठणु या ॿारनि खां कमु कराइणु हिते ई ॼण त को बुरो नथो सम्झो वञे, छो त गुरबत जो माहौल आहे, असीं ग़रीब मुल्क आहियूं, उन में आहियूं। हाणे हिकिड़ी शइ आहे त कानून छा थो चवे ऐं ॿी शइ आहे त प्रैक्टिस में छा कहिड़ी ॻाल्हि हले थी पई। कानूननि त जेको 14 सालनि खां घटि जो ॿारु आहे उन खां कमु वठणु जेको आहे उहो नाजाइज़ आहे, ग़लति आहे, इलीगल आहे, न वठणु खपे। वेलफेयर स्टेट आहे, इलीगल कमु आहे। हा, असां ॾिसूं था त ॿार कमु कनि था, ॿार कमु कनि था। ॿाहिरि वञो तव्हां कंहिं मैकेनिक वटि, कंहिं इलेक्ट्रीशियन वटि, कंहिं दुकान ते, कंहिं जॻह ते या किथे, या इवन हारी नारी जेके आहिनि उन्हनि सां गॾु उहे ॿार कमु कनि था। हाणे चाइल्ड लेबर खे इलिमिनेट करण जे लाइ, ख़तमु करण जे लाइ मुख़्तलिफ़ तरफ़नि खां जेको आहे उहो असांखे कमु करणु खपे। बिल्कुलु हीअं न आहे हिकु ॿारु जेकॾहिं कमु करे थो, हुनजा मिट माइट जेकॾहिं ॿार खां कमु कराइनि था त गुरबत जे करे कराइनि था। असां लॉ जी केॾी बि ज़बरदस्त इम्प्लीमेंटेशन कयूं, पर जेकॾहिं गुरबत न वेंदी त चाइल्ड लेबर ख़तमु न थींदी। नंबर ॿी ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं ॿारु ग़रीब आहे ऐं असां हुनखे उतां कढी करे को ॿियो सोशल प्रोटेक्शन नथा ॾियूं, का हुनजी तालीम ऐं तरबियत नथा ॾियूं, त उहो असां वटि ॼण फुज़ूल आहे, त हुनखे छा कयूं। मां इहो एडमिट कंदुसि त चाइल्ड लेबर असां वटि आहे। चाइल्ड लेबर जी असांजी सर्वे बि थींदी आहे बाक़ाइदे, ऐं असां इहो कोशिशि कंदा आहियूं त ॾिसूं चाइल्ड लेबर ॾींहों ॾींहुं जीअं अवेयरनेस असां वटि ईंदी थी वञे, इम्प्लीमेंटेशन वधंदी थी वञे, त जेके वॾा इदारा आहिनि असांजा उन्हनि मां त घटि थींदी थी वञे। तव्हां हितां निकिरी कोरंगीअ में वञो, तव्हांखे घटि मिलंदा। हू पाण ई सेल्फ जेको आहे, छो इंटरनेशनल इदारा जेके हिननि जी इंस्पेक्शन कंदा आहिनि उहे बि जेको आहे चाइल्ड लेबर ते सख़्ती कंदा आहिनि, हर शइ कंदा आहिनि। हाणे ॾुख जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त जंहिं घर में 2 टेम मानी खाइण जा पैसा ई न हुजनि, उहो पंहिंजे ॿारनि खे ज़ाहिर आहे किथे न किथे त लॻाईंदो। ॿियो उमूमन माण्हुनि में परसेप्शन इहा आहे त ॿारु जेकॾहिं नंढड़ो आहे, 7-8 साल खां नंढो आहे, किथे लॻाईंदासीं त दर्जी थी वेंदो, किथे लॻाईंदासीं थींदो। हाणे इहो चाइल्ड लेबर जेको आहे इहो हिकिड़ो अहिड़ो नासूर आहे जंहिं ते वेही सोचणु खपे, वॾे लेवल ते सोचणु खपे, ऐं घणनि रुखनि खां इन ॻाल्हि ते कमु करणु खपे। मूंखे हिकिड़ो वाक़ियो मां तव्हां सां शेयर कंदुमि जेको मूंखे पंहिंजो अञा ताईं मुंहिंजे ज़हन में ईंदो आहे। त मां न्यू कराचीअ में असिस्टेंट डायरेक्टर हुयुसि, ऐं हिकिड़ी फैक्ट्रीअ में वियुसि, त उते वेठो हुउसि त 2 ॿार कमु पिया कनि। पोइ वेही करे मां पुछा कई मैनेजर खे, चयुमि त हीउ ॿार कंहिंजा आहिनि? नंढड़ा ॿार हुया। हुन चयो त हीउ ॿार हिन फलाणी औरत जा आहिनि। उहा औरत आई, मूंखे चई अदा हीउ ॿार मुंहिंजा आहिनि। ठीकु आहे, मूं हुनखे चयो तव्हां हिते हिननि खे छो था कमु करायो, हल्को फुल्को कमु बि करे। हुन माईअ चयो त ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजो घरु अकेलो आहे, मुंहिंजो मुड़ुसु जेको आहे उहो मवाली आहे, नशे हलियो थो वञे। हाणे ॿारनि खे जेकॾहिं हिते आउं वठी ईंदुमि कुझु न कुझु हीअ सिखी पवंदा। जेकॾहिं आउं ॿारनि खे उते छॾे अचां त मुंहिंजे पाड़े में अॻु में ई हिकिड़ो अहिड़ो सेक्शुअल अब्यूज़ जो वाक़ियो थियो आहे, ॿारनि सां ॿार क़तल थी विया, त मुंहिंजा ॿार त इनसिक्योर हूंदा। हिते घटि में घटि मूंसां गॾु त आहिनि। माना हाणे असांखे छा करिणो हो, औरत खे बि सिक्योर करिणो आहे, ॿारनि खे बि सिक्योर करिणो आहे, ॿारनि खे पढ़ाइणो बि आहे। माना इन शइ खे हीअ थर्ड वर्ल्ड कंट्री जे तौर ते जेकॾहिं असां हिनखे ॾिसूं था त इहा बीमारी असां वटि आहे, नासूर आहे, जेके स्लोली गवर्नमेंट जी प्रायोरिटी आहे त हिनखे कंहिं न कंहिं तरीक़े सां मिनिमाइज़ कंदा ऐं ख़तमु कंदा। अच्छा, इन में हिकिड़ी ॿियो मुंहिंजे ज़हन में पहलू आयो ॿार चाइल्ड लेबर जे हवाले सां। हिकिड़ो त थी वियो जेकी हुनर लाइ माण्हू सेखारनि था, विहारनि था, मैकेनिक हेॾे होॾे जंहिं बि शॉप ते। हिकिड़ो चाइल्ड लेबर असांजे घरनि में थी रहियो आहे, जेको असां अक्सर आम रिवाजी तौर ते घरनि में नंढियूं छोकिरियूं रखी वठंदा आहियूं जेके असांजे ॿारनि खे संभालनि, जॾहिं त उहो पाण ॿार थी हुजनि, पर असां उन्हनि खे रखूं था पंहिंजनि ॿारनि खे संभालण जे लाइ। ऐं घणे क़दुरु हिकिड़ो आम रुझान आहे असांजे माण्हुनि में त घटि वेझिस ते तव्हांखे ॻोठां छोकिरियूं मिली वेंदियूं आहिनि, ॻोठां घुराए वठिबा, तव्हांजे घर में रही रहियूं, ॾींहुं राति जे लाइ तव्हांखे हिकिड़ो मुलाज़िम मिलियल आहे, ऐं तव्हां पाण त पंहिंजे राइट्स लाइ ॻाल्हायो था, तव्हां किथे बि कमु कयो था, त असांजा वेजिस एतिरा हुअणु घुरिजनि, असांखे एतिरो स्मार्ट सैलरी मिलणु घुरिजे
पर उनखे ॾियण जे लाइ तव्हां वटि 10,000 खां वधीक पैसा नथा निकिरनि। हिकिड़ी शइ या तव्हां उन- ॾिसो हा त जेका छोकिरी ॻोठ मां आई आहे हिते कमु थी करे घर में, सही, कंहिं हा। घर में, उन हिकिड़ी छोकिरीअ जी कमाई ते हुननि जो सॼो घर हले थो, सॼो घर थो हले। ठीकु आहे। हाणे आहे इहो इलीगल, हम्म, असीं हिन में आहियूं त ख़तमु थियणु खपे, कैंपेन सही, इन ते बिल्कुलु, हलायूं हा। पिया, इन ते कमु कयूं हा पिया, हा ऐं अहिड़ा वाक़ियात अचनि था या इहो हिन ते बिल्कुलु प्रोसिक्यूशन थिए पई, इन ते जेको आहे सो जुर्माना थियनि पिया। पर हाणे ॻाल्हि इहा आहे त इनखे ख़तमु करण जे लाइ हिकिड़ो वॾो असांखे हिकिड़ो बिल्कुलु, हा। सोचणु असांखे पंहिंजे पाण खे, पंहिंजी नफ़सियात खे मटाइणो पवंदो, पंहिंजी ट्रेनिंग करणी पवंदी। हिननि जी सोशल कंडीशन चेंज करणी जी, पवंदी हा। असांखे, हिननि खे हिकिड़ो सुठो शहरी ठाहिणो पवंदो बिल्कुलु, असांखे, हा। तॾहिं असां हिनखे ख़तमु करे सघूं। ऐं उन में वरी तशद्दुद जा केतिरा वाक़िया था थियनि उन तमामु नंढड़ियुनि ॿारड़ियुनि सां, बाक़ाइदा जिस्मानी तशद्दुद बि थिए थो। हूअं बि पाण घर जी जेका ऑनर आहे, मालिकियाणी उनजी आहे, उहा बि पाण कावड़ में अचे थी त मुड़ुस जी सॼी बाहि उन ते थी कढी इहा छॾे। ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां थो, अॻे अब्यूज़ जा वाक़िया जॾहिं थींदा, हरासमेंट जा, सेक्शुअल अब्यूज़ या अहिड़े क़िस्म जा वाक़िया, जॾहिं आउं शुरू में लेबर डिपार्टमेंट में आयुसि त असां वटि रिपोर्ट थींदा, पोइ जॾहिं ईंदा त पोइ असां चवंदासीं बाबा इहो असांजो त मसइलो ई कोन्हे को, इहो असांजो त मसइलो ई कोन्हे को, असां त चाहे असां त जेको आहे वेठा आहियूं वर्कर्स जे राइट्स खे प्रोटेक्ट करण जे लाइ, सही, पर असां वरी इनखे चेंज कयो, इहा असांजी कामयाबी आहे। बिल्कुलु। हाणे कंहिं बि क़िस्म जी हरासमेंट हुजे, कंहिं बि वर्कर सां, या डिस्क्रिमिनेशन हुजे कंहिं बि क़िस्म जी, का बि अब्यूज़ हुजे, उहा हाणे प्रोटेक्ट करे थी, असांजा लेबर लॉज प्रोटेक्ट कनि था। सही, बिल्कुलु। तमामु ज़बरदस्त। ऐं अञा मूंखे लॻे थो त वक़्तु तमामु तेज़ी सां गुज़रियो, तव्हां ॻाल्हियूं माशाल्लाह एॾी सुठियूं करे रहिया आहियो, ऐं असां जिन जे लाइ गॾु थियल आहियूं उहो इन खां वधीक टाइम असांजो लहनि था त असां वधीक उन्हनि ते ॻाल्हायूं, उन्हनि जे राइट्स ते, या उन्हनि जी जेकी हिन सॼे समाज खे ठाहिण में, जे स्ट्रक्चर में उन्हनि जो केॾो वॾो रोल आहे। महिरबानी सर, हाणे टाइम जेको ख़तमु थी रहियो आहे तव्हांजी, तव्हां आया आहियो, तव्हां एॾी सुठियूं ॻाल्हियूं कयूं, ऐं तव्हां सभिनी जी बि महिरबानी जो तव्हां असांजे प्रोग्राम में शरीक थियो। शाइर चवे थो त हम मेहनत कश जग वालों से जब अपना हिस्सा मांगेंगे, एक देश नहीं, खेत नहीं, सारी दुनिया मांगेंगे। त इहा हक़ीक़त आहे त सॼो जहान इन्हनि जो आहे, इहे ई लहनि था, इहे ई मालिक आहिनि, इहे ई वारिस आहिनि। जीअं मां सदाईं चवंदी आहियां त धरती रुगो वासी न आहिनि, बल्कि इहे धरती धणी आहिनि। त इन जी मालिकी इन्हनि खे पाण खे बि करणी पवंदी, जेके इन्हनि जे विच में ई आहिनि उहो इन जी मालिकी कनि, असां इन्हनि जी मालिकी कंदासीं। नेठि को न को ॾींहुं त ईंदो त असां बि उन्हनि मुल्कनि जी फ़हिरिस्त में शामिलु थींदासीं जिते इन्हनि मज़दूरनि खे, जेकी पाण सभु आहियूं, उन्हनि खे उन्हनि जा सभु राइट्स मिलियल आहिनि। टाइम जेको आहे सो खुटी वियो आहे, पाण खे वञिणो बि आहे, वरी सूमर ते तव्हां सां मिलणो बि आहे, ऐं अॼु जुमे जो भलारो ॾींहुं बि आहे। असांखे इजाज़त ॾियो, ऐं वेंदे वेंदे तव्हांखे हिकिड़ी सुठी नात ॿुधाईंदासीं बुरहान खां। महिरबानी। करम की खैरात मिल रही है, करम से मैं उनके पर रहा हूँ, मैं प्यारे आका की नात पढ़ कर नसीब अपना बदल रहा हूँ, मैं नाम लेवा हूँ पंजित का, जो नूर है उस हंसी चमन का, मैं जब से उनका गदा बना हूँ, हर एक मौसम में फल रहा हूँ, है याद तैबा हसीन मंज़र, मेरा तसव्वुर किया है रोशन, कहा है गम ने चराग बन कर, मैं तेरी पलकों पे जल रहा हूँ, करम की खैरात मेरे जनाजे पे रोने वालों, फरेब में हो बगौर देखो
مرا نہیں ہوں غم نبی میں لباس ہستی بدل گیا ہوں کرم کی خیرات مل رہی ہے کرم سے میں ان کے پر